visas and admission. So if time permits. So first of all, I would like to ask you a brief question about yourself and your consultancy firm. All right. Okay, sir. As you mentioned, I am Mubashir Nizamani. Been living in Australia since 2002, and I migrated like everybody else wants to migrate under General Skilled Migration Program of Australia. I have been working here as a finance officer. Then I've done a lot of teaching here in primary and secondary schools. And then from 2013, I've been running my business under the name of Greenleaf Migration. And I also run as an independent contractor with two other agencies, mainly onshore applicants. So I'm registered with MARA. MARA is basically the authority over all the agents, which ensures the code of conduct imposed by them. And we are supposed to do professional development courses about Australian immigration every year. And the registration, of course, is supposed to be renewed every year. So that's my brief introduction. Great. So what kind of immigration categories are available? Like in Canada, we have a general skill migration kind of categories. What particular categories are in Australian immigration available right now? All right. Okay. So today I think we will just focus on general skilled migration program, same like Canada. More or less, the procedure is the same. However, the point system is different for Australia and Canada and New Zealand. Before we start, I know you have been telling the people for many, many years about the immigration. Unfortunately, still people do not understand immigration is not an employment. It's not a job. Whenever you say something or I post something, people are just sending me CVs and mentioning, oh, sir, what's the package? How much I'm going to get? So where is the job location? Are they going to provide me the accommodation? So we need to clear that. Immigration is not an employment. It's not a job. It's just a sort of visa which allows you to stay in that particular country with full working rights. Okay, now we start with general skilled migration. So basically, general skilled migration in Australia, they got three visa subclasses. Like same like Canada, you got skilled through the express entry, federal skilled independent. We call here is as skilled independent visa. And in Australia, we also got a visa subclass with three-digit numbers. So 189, which is a skilled independent visa. And then we got 489, which is a provisional PR through the state and territory sponsored visa, like provisional nomination program in Canada. And then we got 190, which is also a PR, but again through the state sponsorship. So these are the three visa categories. So from September, 489 is going to be removed, which is a regional provisional visa. And new visa is going to be implemented from November 16 with subclass 491. That's purely regional skilled sponsored visa. So what is the skill immigration? As you said, what are the basic criteria to apply for those immigrations? All right. Okay. So it really depends upon the occupation. Number one requirement is your occupation must be available either for a skilled independent visa. We got a separate list for that. The Department of Immigration calls it MLTSSL, medium and long-term skill shortage list. So if your occupation is on that particular list, which means you are eligible, however, you need to claim certain points in order to be invited from the department. So number one, occupation should be there. Number two, you must meet the qualification requirement of that particular occupation. Say, for example, if there is a civil engineer, so the minimum requirement is Australian Bachelor Equivalent degree. So any degree from Pakistan, which is 4 years, or recognized as equivalent to Australian Bachelor degree. Then you need to have experience. Now the people ask how many years of experience. That really depends how many marks, points you need. The more experience you get, the more points you can claim. With 3 years, you can claim 5 points. With 5 years, you can claim 10 points. And with 8 years or more, you can claim 10 points. So these are the basic requirements. And then the age limit is 45. So if you touch 45, then you are not eligible.
However, if you are over 40, then of course you need to higher score in English language proficiency tests such as IELTS, so that you can claim more points, because once you touch 40, you can claim 15 points for the age. So which will be definitely very hard for you to meet the required points. Then you have to look for the other options like the state sponsorship or under the regional visa. So these are the basic requirements. So what are the minimum threshold for the points to be eligible? Okay, at the moment with federal skilled, the minimum threshold is 65. However, from the last year, hardly anyone has been invited with the 65 points. Most of the occupations are getting invitations on 75 plus. Some Yes. occupations like accountant or IT guys, they are receiving the invitation on 85 or 90. I'm talking about the skilled independent visa. However, with the state, it's quite different. If you got 65 points and the occupation is available in that particular state, and you meet the requirement of that particular state, you can get invitation even on 65 points. Okay, so let's say talk about the easiest way. What is the easiest possible way a person, the Sauli Sindhya mein jugaad, that what is the easiest possible way a person can come to you or come through any other consultancy to Australia? What is the easiest way? All right. The simplest word So, you can explain it. okay, the first thing is, because Australia, if you want to apply, you need to keep your eyes open where your occupation becomes available in particular state. However, before that, you need to have your skill assessment ready. That's the first thing everybody must do without any delay. They must invest some sort of money to pay the official fees and consultant fees unless they want to do on their own. There is no requirement from the department that you have to apply through an agent or consultant. You can apply on your own if you can. So the first thing you must do is get your skill assessment done from the relevant assessment body. The second thing is get your IELTS or English proficiency score ready, because Australia does accept other English proficiency tests as well. With IELTS, then you got PTE Academic. I know, unfortunately, there's no testing center in Pakistan for PTE Academic. Yeah, They will the have to travel to Dubai and Dubai. yeah. Yes. Okay. And then there's third one is CAE, Cambridge Advanced English. I believe they have testing center in Islamabad. I'm not sure about Karachi. And then TOEFL IBT. So these are the 4 English language proficiency tests. And the 5th one for the nurses and pharmaceutical professions or doctors, which is OET, Occupational English Test. So if you are really serious about the immigration, get your skill assessment done, get your IELTS ready, and then look for the options when the occupations become available. I'll give you an example. Recently, the occupation of electronics engineer, which is going very high threshold with the federal skilled independent. Same with the electrical engineer. On the 1st of July, in fact, on the 3rd of July, one of the states, South Australia, announced they are accepting the applications for 489 visa under the state nomination. Within 24 hours, they had to close the occupation. They received so many applications, which means the people had already done their skill assessment. They had already their IELTS score ready. They were just waiting for the opportunity to come. So here what happens, mostly the people ask, sign where the occupation is available. If it's in the bigger list, you need to get your skill assessment done. You need to get your IELTS done. And the second thing they ask, Bala, IELTS ka sabha ko jugaad. Aji, There's no jugaad. There's no jugaad without IELTS or English test. You have to do it. If you are serious, and the third thing is, when you get your skill assessment done, it is valid for 3 years. So IELTS score and skill assessment are valid for 3 years. If you are ready with these 2 things, within 3 years, whenever the occupation becomes available, you are ready to rock. You can go. what is the minimum IELTS score required? I think so. Is it different for each profession? Is it different, right? Some profession they just need a 6. Some profession they need 7, kind of thing, right?
Is that right? That's right. That's right. Only few occupations will require 7 in each. However, in order to claim points, you need to have 7 each. Even though the requirement of the occupation is 6, but if you want to claim 10 points for your English proficiency, then you need to have 7 or equivalent in IELTS. So that's why better target 7 each or even more. Go for PT Academic, look options on the Google, go to Dubai. It's not that expensive. Just book the test online, pay for the ticket, spend money on yourself, do some investment, and get ready. Even those who are living in Dubai or Saudi, they are not even appearing in the test. I don't know what sort of fear they have. You don't know your worth until you try. Right. No, we're gonna discuss in the Sindhi, but the lots of folks already Mhm. requested me Yeah, to that's right. That's right. They need to understand the basic things, and then we can we are go doing in the the Sindhi. basic in English, then we will talk Jugaad in a Sindhi. So just All right. hold on tight with the English. We will discuss 10-15 minutes in English, then we can come back in our Mitri Zaban. So this is English for those people who already requested me. They send me the messages. Please, Max, either you have to have in Urdu or in English. So bear with me for a few minutes, and we're gonna discuss in the Sindhi too. Okay, so first thing first. So first, they needs to have the assessment done from That's right. authorizing body in Australia to get their credential. Also, they have to have IELTS, minimum 7 in each, and age should not more than 45 years. Is there any other requirement? These are the basic requirements. So the qualification, the experience, the age, and the English proficiency. And the rest, of course, depend upon the score they can claim on the points. That will depend upon the IELTS score. That will depend upon their experience. But these are the basic requirements. And then No. one more thing is some of the occupations they don't need IELTS for the skill assessment. Okay. Okay, so So at least they can get that part done. Maybe that can give them some sort of motivation. Okay, the first part we have done. Now we should go and look for the IELTS and do it. But for engineers, of course, they need to have minimum 6 in each in order to get a skill assessment done. okay. So is there, what about the spouse? Is there any help if spouse is graduate and she or he has a good education also? Does it will affect the points too? All right, okay, that's a very important question because from the new point system, which is going to be implemented from 16th of November this year, if you are a single person, you will get 10 extra points. Oh, If you got a, yes, for the single person, you will get 10 extra points straight away, no question asked. mana chadan If diyo mana you mana छड़न जा वना ढो तो वो उन्होंने कि चौदह शादियों फिलहाल रोके छड़ीन या qualified सकन. If you got a partner and the partner have got positive skill assessment plus at least 6 in each of IELTS, then only they can claim 10 points. okay. Okay, if the partner has got no skill assessment but can have 6 in each of IELTS, the score ready, they can claim 5 points for the partner. But if the partner has got no skill assessment and no English score, then the points is 0, and he won't get the points being a single because he's not single. So either be single or have a qualified partner. तो शादी करे माई लिखाए छदन mana is there any possibility if they don't show it in the papers? It depends, okay, if they have got children, if they are going to hide them as well. So हिते Sahih. जेके शादी वारी मायूं बि ॾिसंदियूं हूंदियूं त उहे पाण खे पादर हणिजी पवंदियूं त तव्हां छा था कयो छा कहिड़ो ॾिसण ॾियो पाण खे. Sahih yaar. So which one is easy, not the easiest, but which one is the easy? The state one is the easy or federal one is the easy to apply for immigration? State one is the easiest one. So Why? which states All right right, now okay. giving it the At the moment, it's only South Australia which is accepting the applications. As I mentioned before, even on the first day, within 24 hours, many occupations disappeared because they already got the required number of applicants.
However, still there are few uncommon occupations which are still available there. I give you the example like a transport company manager. So if someone is a transport company manager, so any fleet, the buses, the trucks, they manage these type of vehicles or transport, they can be eligible even 6 benzene oils, because one of the state requires only 6 benzene oils. If they got 55 points of their own, they can have 10 points from the state, and they are easily eligible for the regional visa. Another ठीक one, the easiest one, swimming instructor. If you are a swimming instructor, no proper qualification required. As long as you got a bachelor degree and experience, you might be eligible for that occupation. Motel or hotel manager, cafe or restaurant manager, insurance broker, finance broker. So these are the occupations. We have so many people there. They're working in these industries. They can be easily eligible for these occupations. The hardest one at the moment are the accounting one and the IT professionals, because the threshold is very high. right हाणे असां हिन खे जेको अॻिते सिंधी ज़बान में कयूं था त जीअं जेके दोस्त So just one more thing, before we go into Sindhi. There ओके is another one for the engineering graduates. One visa which is called skilled graduate visa, only for engineers, only for certain programs from certain universities which come under Washington Accord. So I have written down few universities from Sindh only. So just bear with me. If anybody has got Bachelor of Electronics from Hamdard University, Karachi, or BE Electrical from Bahria University, or BE Electrical or Electronics from NUST Karachi, which is Pakistan Navy Engineering College. From NED, if you are graduate in Civil Electrical or Electronics, or from Usman Institute of Technology, Karachi, you are BE Electronics, BE Electrical from IBA Sakhar. These are the occupations, only these programs. If you have graduated in the last 2 years from these universities in these particular programs, you are eligible for a skilled graduate visa, which is 18 months visa with full working rights. You can come here, and then we will show you the pathway. How can you get PR from here onwards? wow that's great one but there is no Mehran University to hear that one I am so Yes, okay. Only one program of Mehran University is accredited, which is BE Telecommunication, but that program is not eligible for this visa. So we hope in future more programs will come through from Mehran University. It's all depends upon PEC, how they put forward their case under this Washington Accord. I don't know the criteria, but these are the only programs which are accredited at this moment. okay I'm happy at the same time but I'm also sad to not hearing No, no. name in it but anyways so thank you so much. So, in nutshell, guys, you already got the flavor of the immigration. If you have any questions, whoever is not understanding Sindhi, I'm just talking to those guys. If you have any other question, you can talk to Mubashan Nizamani. You can get his services for immigration. And if you have any more question, you can directly talk to Mubashan Nizamani. त हाणे अचूं था सवली सिंधीअ में इहो ॿुधायो त जेके खत साईं वरी हिकिड़ो मिनट थोरो माफ़ कजो हा हिकिड़ी ॿी कंफ्यूजन घणी पई हले अॼुकल्ह पाकिस्तान में ऐं कंहिं हिते सवाल बि लिखियो आहे DAMA program. So just before we talk in the Sindhi, I want to give a little bit of touch in this program, because many people have contacted me in the past about the DAMA program. DAMA is the Designated Area Migration Agreement between the Department of Immigration and the particular regional area. So under this DAMA program, there are so many occupations, even with less English requirement, even 5 benzene oils are also eligible. The most important thing is that is employer sponsored visa. So you need to have employment offer from that particular area, only then you can apply. So anyone from anywhere cannot apply.
If you got an employment offer from that particular area in that particular occupation, then yes, you are eligible with a low IELTS score. हाणे तव्हां भले सिंधी में ॻाल्हायो. नहीं हाणे इहो ॿुधायो त जेके घटि पढ़ियल लिखियल आहिनि, मिसाल तौर को नंढड़ो ज़मींदार आहे या को वेल्डर आहे या को पाइप फिटर आहे या जेके डिप्लोमा होल्डर्स आहिनि, कैनेडा जे अंदरि प्रोविंशियल नॉमिनी प्रोग्राम में त इहे अचनि था, पर ऑस्ट्रेलिया जे अंदरि छा अहिड़ा कैटेगरीज़ आहिनि जंहिंमें डिप्लोमा होल्डर बि अप्लाई करे सघनि? डिप्लोमा वारा बि सर अचनि था इन स्किल्ड वीज़ा में, सो उन्हनि जे लाइ बि आइल्स जो स्कोर 6 इन ईच लाज़मी आहे. अच्छा, इन सही. खां घटि वारा कोन था अची सघनि. पहिरीं ॻाल्हि. ॿी ॻाल्हि इहा त इन्हनि जी जेका असेसमेंट बॉडी आहे, ख़ासि तौर ते जी कुक ऐं शेफ खे हुननि इंक्लूड कयो आहे रिसेंटली उन असेसमेंट बॉडी, उहा हुननि खां इंटरव्यू कंदी स्काइप ते, टेक्निकल इंटरव्यू पंहिंजी फील्ड जे बारे में. पोइ हाणे असां त कढ़ायूं ऐं जेके आहिनि दूधपती चाहियूं, हाणे ऑस्ट्रेलिया कढ़ाई दूधपती, हाणे उन खां छा पुछंदा? माना बेसिकली मुंहिंजे हिसाब सां हुन खां ख़ासि तौर ते हाइजीनिक इश्यूज़, हेल्थ एंड सेफ्टी इश्यूज़, इन बारे में घणा सवाल पुछंदा, बजाए इन जे थोरो घणो टच त हू ॾींदा त कहिड़ा कहिड़ा तव्हां खाधा ठाहे सघो था, पर उन खां वधीक किचन जी मेंटेनेंस जे बारे में घणा सवाल हुन खां कया वेंदा, ख़ासि तौर ते ऑक्यूपेशनल हेल्थ एंड सेफ्टी, हेज़र्ड इश्यूज़ ऐं हाइजीनिक इश्यूज़ ऐं यूनिफॉर्म, त इन हवाले सां उहे जेके न से घणा सवाल कंदा. ऐं ॿी ॻाल्हि इहा त जेके डिप्लोमा लेवल जा कोर्सेस आहिनि उन्हनि जो क्वालिफिकेशन्स सिर्फ़ु जेके प्रोविशनल टेक्निकल बोर्ड्स आहिनि असांजा, उन्हनि खां इशू जेके थियल आहिनि उहे एक्सेप्टेबल आहिनि. बाक़ी जेके ॿिया कॉलेजिस आहिनि उहे ई एक्सेप्ट कोन था कनि. उन्हनि लाइ वरी थोरो हिकिड़ो लेंदी प्रोसेस आहे, RPL जेके पाण चऊं, रिकग्निशन ऑफ प्रायर लर्निंग, उन जे थ्रू हितां खां क्वालिफिकेशन वठणी पवंदी. माना हुननि खे अचणो हिते कोन पवंदो, पर ॾोकड़ ठीकु तरह ख़र्च करणा पवंदा, त पोइ हिननि खे हितां जी क्वालिफिकेशन उहा मिली सघे थी. अदरवाइज़ आइल्स में 6 खां घटि वारो इन वीज़ा जे लाइ एलिजिबल न आहे. माना मिनिमम जंहिंखे ईअं चइजे त दोस्त जेको हाणे हिनखे सवली सिंधीअ में सम्झाइजे त पहिरियों त असेसमेंट कराइनि पंहिंजी डिग्रीअ जी, चाहे उहे डिप्लोमा हुजनि चाहे उहे ग्रेजुएट हुजनि, त सभ खां पहिरियों कमु कनि त उहे पंहिंजी डिग्रीअ खे असेस कराइनि, त उहा ख़बर पए त उहा डिग्रीअ जी किथे प्रेफरेंस ॾिए थो. उहा अगरि ग्रेजुएट आहिनि त ऑस्ट्रेलिया वारा उन ग्रेजुएट मञनि था या न आहिनि, डिप्लोमा वारा आहिनि त उनखे मञनि था या न मञनि था. थोरी मां हिन में वज़ाहत कयां, छो जो जेका कैनेडा में आहे ECA एजुकेशन क्रेडेंशियल असेसमेंट जेका थिए थी, उहे सिर्फ़ु क्वालिफिकेशन जी इक्विवेलेंस था कनि, पर हे ऑस्ट्रेलिया वारा डिफरेंट आहिनि. हे तव्हांजो वर्क एक्सपीरियंस बि गॾु चेक कंदा, उन में स्पेशली जॉब टास्क बि चेक कंदा, त उहे उन सां मैच कनि था या कोन था कनि. सो सिर्फ़ु क्वालिफिकेशन न, बल्कि उन सां गॾु एक्सपीरियंस बि. सही आहे, त पोइ माना एक्सपीरियंस बि उन फील्ड जो हुजे माण्हूअ खे जंहिं फील्ड या कैटेगरीअ में हो इन फ्यूचर इमिग्रेशन में अप्लाई करे थो, ईअं न? बिल्कुलु सही. ठीकु आहे, त इहो कराए ऐं उन खां पोइ IELTS मिनिमम जेको आहे 6 ऐं 7 जे दरमियान उन्हनि जी हुजणु खपे. बिल्कुलु. ऐं उमिरि जेको आहे 45 सालनि खां घटि हुजे. 45 सालनि खां घटि हुजे. बिल्कुलु. ठीकु आहे. ॿी अहिड़ो कहिड़ो माना ईअं सवली सिंधीअ में चइजे को जुगाड़ थी सघे थो संगत उते माना ईअं जुगाड़ में बि पुॼे? सर संगत जुगाड़ में हाणे अनफॉर्चुनेटली पाकिस्तान मां विज़िट वीज़ा बि एॾो सवलो कोन थो मिले, न त अॼुकल्ह बांग्लादेश, इंडिया, श्रीलंका, फिलिपीन वारा छा था कनि, उहे हिते टूरिस्ट वीज़ा ते था अचनि. टूरिस्ट वीज़ा ते अची पोइ वरी हिते स्टूडेंट वीज़ा था अप्लाई कनि, त छाकाणि त ऑन शोर एप्लीकेंट जो इलाही फ़र्क़ु थो पए, त पोइ उन्हनि जी आसानी सां थियो थी वञे स्टूडेंट वीज़ा. को एक्सपेंसिव थिए थी, थोरो ख़र्चु थिए थो, पर छाकाणि त हिते स्टूडेंट खे हर हफ़्ते में 20 कलाक कमु करण जी इजाज़त आहे ड्यूरिंग द टर्म, ऐं जॾहिं मोकिलूं आहिनि त फुल टाइम कमु करे थो, वेजिस सुठा आहिनि, त हू घणे भाङे पंहिंजो ख़र्चु कढी था वञनि, फीयूं कढी था वञनि. पर हाणे पाकिस्तान मां छाकाणि त विज़िट वीज़ा ते अचणु थोरो निस्बतन काफ़ी ॾुखियो आहे, ऐं उन खां अलावा ॿियो को अहिड़ो जुगाड़ आहे कोन. उन्हनि खे बसि इहो ई गस वठिणो पवंदो, या नेट ते वेही का ॻोल्हियुनि का न असां त चऊं था उन्हनि खे त बाबा तव्हां भला वक़्तु पंहिंजो विञायो था पिया, भला ईअं ई कयो, पर हाणे जॾहिं संगत खे सम्झ में अचे. सर प्लीज, अलाए हिकिड़ो हेठां क्वेश्चन आयो आहे, सर प्लीज कुड यू आंसर हाउ वन कैन अप्लाई फॉर इमिग्रेशन आफ्टर PhD in engineering with IELTS 6.5? Sir, for engineer, for PhD, if you are a university lecturer, that's another occupation I wanted to talk. I forgot. Thanks for this question.
University lecturer is available for a skilled independent visa. So if you are PhD and you're working in a university as university lecturer, but you need to have 7 bands in IELTS, because with 6.5 you cannot get the sufficient points unless the occupation becomes available in any state or territory. So if you are PhD in any field, not only in engineering, that will again depend upon the experience. If you are teaching in a university or you've got an industry experience. So we need to know that. So if he has an industrial experience, not in the academic side, can he apply on a 6.5? Yes, that then we will see what technology, if it's electrical, electronics, mechanical, transport, or what. Because transport engineer is one of the other one, which is available most of the time. Structural engineer also. So I'm the structural engineer, means I have a chance to. so you have always chance. Right. साईं त पोइ हाणे माना संगत खे तव्हां छा माना कहिड़ो मशवरो ॾींदो त उहो स्टेट या टेरिटरीज़ में अप्लाई करे या मर्कज़ में अप्लाई करे ऐं सर तव्हांजी मरकज़ खे फ़िलहाल जी जी तव्हां ॻाल्हायो। तरफ़ां जो त तव्हां पंहिंजी असांजी क़ौम मां आहियो, तव्हांजे तरफ़ां कहिड़ियूं सहूलियतूं माना संगत अगरि तव्हांजी कंसल्टेंसी खे यूज़ करे थी त उनखे तव्हांजे तरफ़ां माना हिकिड़ो त कंसल्टेंसी जो तव्हांजो पार्ट आहे, ॿियो त पंहिंजे क़ौम जो पार्ट आहे, त कहिड़ी तरह जी सहूलियतूं ॿियूं मिली सघनि थियूं? सर हिकिड़ो त जेका जेका बि शइ अवेलेबल हूंदी ऑनेस्टली उन्हनि खे ॿुधाईंदुसि, ईअं बिना इन सोचण जे त हू मूं वटि ईंदा या ॿिए वटि ईंदा। आउं त हुनखे चवंदो आहियां बाबा मूं वटि न अचो, तव्हां पाण ई कयो, रुगो कम में हथ त विझो न, शुरू त कयो, जेके बुनियादी शयूं आहिनि उन्हनि में हथ विझो। हाणे थींदो ईअं आहे, अक्सर माण्हू सुवाल करे 3 सवालनि खां पोइ पुछंदा साईं भला ॾियो ख़बर आइल्स खां सवाइ को जुगाड़ आहे? बाबा आइल उहे त मूं पहिरीं चयो उन खां सवाइ कोन्हे। या वरी जेको आहे सो हा अच्छा ॿी ॻाल्हि, ऑस्ट्रेलिया ॾाढो एक्सपेंसिव आहे इवन फीस जे मामले में बि। कैनेडा जूं फीस ऑफिशियल फीस बि इलाही सस्तियूं आहिनि, ऑस्ट्रेलिया जूं ऑफिशियल फीस बि इलाही महांगियूं आहिनि। मिसाल तौरु जेकॾहिं हिकिड़ो हमराह जंहिंजा 4 ॿार आहिनि त उन्हनि जूं गवर्नमेंट फीस ई $10,000 खां मथे थी वेंदियूं टोटल प्रोसेस में। हाणे ॿियो मूंखे चवंदा आहिनि साईं तव्हां पैसा था वठो, घणा था वठो? मुंहिंजो जेकॾहिं तव्हां $10,000 गवर्नमेंट खे ॾेई सघो था त पोइ माना $2,500 मूंखे बि ॾेई सघो था, 25% तव्हां भरे सघो था उनजो ख़र्चो। हाणे ॻाल्हि इहा आहे, जेकॾहिं सीरियस तव्हां आहियो त तव्हां स्किल असेसमेंट करायो, पाण ई कयो, कंहिं वटि भली न वञो। बेसिक जेके सवाल आहिनि उहे तव्हांखे आउं ॿुधाए सघां थो, तव्हां बि उन्हनि खे बार बार ॿुधाईंदा आहियो, ग्रुप बि इलाही सारा ठहियल आहिनि उहे ॿुधाईंदा आहिनि। पर ॾुख तॾहिं थींदो आहे जॾहिं तव्हां ॿिए खे पैसा ॾेई ऐं वरी कंफर्म करण सां खां अचो त इहो फेयर कोन्हे। गेम फेयर खेॾो पोइ ठीकु आहे। उनखां पोइ ॿी हेल्प इहा त जॾहिं हू हिते अचनि, रिगार्डलेस मुंहिंजे थ्रू आया आहिनि या कंहिं ॿिए जे थ्रू आया आहिनि, उन्हनि खे असां इहो ॾस ॾींदा आहियूं, गाइड करे सघूं था त कहिड़ी फील्ड में तव्हांखे जॉब अपॉर्चुनिटीज़ मिली सघनि थियूं, तव्हां हिते कहिड़ा कहिड़ा कोर्स कयो जो तव्हांजी माना गस सही नमूने ठही पए। ऐं मूंखे ईअं लॻो आहे त रिसेंटली जेके बि ग्रेजुएट जेके माइग्रेट करे आया आहिनि तक़रीबन सभिनी खे पंहिंजी फील्ड में जल्दी जल्दी जॉब मिली वई आहे। ऐं ताज़ो हींअर रियाज़ मां हिकिड़ो छोकिरो मेमोरी तव्हांजो आहे, उहो आयो हो, पंहिंजो इलेक्ट्रिकल इंजीनियर हो, त विदिन फर्स्ट मंथ he got the package of $127,000 a year. त जेकॾहिं तव्हां में अफ़ाल आहिनि त जॉब्स आहिनि। सो हाणे सभिनी खां पहिरीं इहा ॻाल्हि त तव्हां पंहिंजी स्किल असेसमेंट करायो ऐं पंहिंजी आइल्स जी तयारी पकड़ो ऐं उन में देरि न कयो। इहा इन्वेस्टमेंट घटि में घटि पंहिंजे पाण ते कयो, एॾी वॾी इन्वेस्टमेंट कान्हे। सो इहे शयूं करे पाण वटि तयारु करे रखंदव तॾहिं ई तव्हां पहुची सघंदव, चाहे ऑक्यूपेशन कंहिं स्टेट में अचे पोइ कॾहिं बि अचे। अदरवाइज़ जेकॾहिं तव्हां ऑक्यूपेशन खे ॾिसी पोइ तयारी कंदव त यू आर ऑलरेडी टू लेट, छाकाणि त माण्हू अॻे इंतज़ार में वेठा आहिनि। सही ॻाल्हि आहे। माना न्यूज़ीलैंड, तव्हां न्यूज़ीलैंड जो बि कमु कयो था या सिर्फ़ु ऑस्ट्रेलिया? सर न्यूज़ीलैंड जो मूं कयो हो, पर न्यूज़ीलैंड में स्किल माइग्रेशन जा ऑप्शन्स एॾा घणा आहिनि कोन। हाणे असल में ही सभई मुल्क प्रेफरेंस पिया ॾियनि उन्हनि खे जेके हिते पढ़िया आहिनि, हिते रहनि पिया, त उन्हनि जो पॉइंट सिस्टम उन्हनि अहिड़ो ठाहियो आहे जो उन्हनि खे घणो फ़ाइदो पियो पए। ऐं रिसेंटली न्यूज़ीलैंड सां टच में कोन आहियां। सही न, ठीकु आहे। त का ॿी अहिड़ी ॻाल्हि जेका रहिजी वई हुजे पाण खां इमिग्रेशन जे हवाले सां? हा, ॿी ॻाल्हि इहा त कंहिं मूंखां उते मूं जॾहिं मैसेज छॾियो हो त कंहिं नर्सिंग जे बारे में पुछो, त नर्सिंग जे लाइ इहो आहे त जेका हिते जी नर्सिंग बॉडी आहे ANMAC, ऑस्ट्रेलियन नर्सिंग एंड मिडवाइफरी एक्रेडिटेशन काउंसिल, उहा सिर्फ़ु एनरोल्ड नर्स
जिन जी बैचलर ऑफ नर्सिंग चंद मुल्कनि मां कयल आहे, जिन में कैनेडा, हांगकांग, आयरलैंड, यूके, USA, उन्हनि खे डायरेक्ट रजिस्ट्रेशन ॾिए थी। बाक़ी जेके तव्हांखे ॿिए मुल्क मां आहियो त तव्हांखे हिते हू गैप कोर्स कराईंदा। पहिरीं तव्हांजो पुराणियूं क्वालिफिकेशन्स ॾिसी करे पोइ तव्हांखे सजेस्ट कंदा त साल जो, 1.5 साल जो, 2 साल जो कोर्स तव्हां कयो। माना हितां तव्हांखे उहो कोर्स करणो पवंदो। उन खां पोइ तव्हांजी प्रोविजनल रजिस्ट्रेशन थींदी ऐं तव्हांजो कमु अॻिते वधी सघे थो। साॻिए नमूने सां फार्मास्यूटिकल इंडस्ट्री वारा जेके आहिनि उन्हनि जो मोर और लेस साॻियो तरीक़ेकार आहे, पर उहे डायरेक्टली एग्ज़ाम में अपीयर थी सघनि था। हुननि जी जेको कॉम्पिटेंसी एग्ज़ाम आहे उहो पास कनि। हाणे इन्हनि ॿिन्ही ऑक्यूपेशन जे लाइ ज़रूरी आहे त हुननि जो आइल्स स्कोर 7 अकेडमिक हुजे, आइल्स अकेडमिक में 7 इन ईच। उन खां पोइ हू अॻिते वधी सघनि था। साॻिए नमूने डेंटिस्ट सां बि इहो ई हिसाब किताब आहे, उन्हनि खे एग्ज़ाम पास करणो पवंदो, पोइ हुननि जो किसो अॻिते वधी सघे थो। सो इहे जेके चंद ऑक्यूपेशन्स आहिनि उन्हनि जे लाइ ज़रूरी आहे। उन खां पोइ सेकेंडरी स्कूल टीचर, जंहिंजा तमामु घणा ऑक्यूपेशन्स सदाईं अवेलेबल हूंदा आहिनि, पर छाकाणि त उनजो स्कोर एॾो हाई रिक्वायर्ड आहे जो तमामु घटि माण्हू था अचनि। जेकॾहिं सेकेंडरी स्कूल टीचर आहे उन जे लाइ BEd बैचलर ऑफ एजुकेशन, जंहिंमें 45 ॾींहं तव्हां सुपरवाइज़्ड टीचिंग कई हुजे ड्यूरिंग द कोर्स, इहा मिनिमम रिक्वायरमेंट आहे। आइल्स अकेडमिक में तव्हांजो लिसनिंग ऐं स्पीकिंग में 8 ऐं रीडिंग ऐं राइटिंग में 7 हुजे, पोइ तव्हां एलिजिबल थी सघो था। बाक़ी जॉब जे हवाले सां ऐं इमिग्रेशन जे हवाले सां वन ऑफ द बेस्ट ऑक्यूपेशन जेको सदाईं डिमांड में आहे, नर्सिंग एंड टीचिंग। माना जेके असां गोठू मास्टर आहिनि सभु असां होॾे मोकिले छॾियूं ऑस्ट्रेलिया, भला असांजी जिंद छुटे। साईं बसि मास्तर में मोकिले छॾियो न सभिनी खे हेॾां, त अचनि हेॾां ऐं इहो स्कोर खणी अचनि त मास्तरनि जा ढोल लॻा पिया आहिनि। इन्हनि जा ऑक्यूपेशन इलाही आहिनि। अच्छा, बाक़ी हिकिड़ो थोरो टच पान डॉक्टर्स खे कयूं त डॉक्टर्स तव्हां अॻे कयो हो डॉक्टर नवीद मुगल सां ॾाढो डिटेल में, पर वरी बि माण्हू पुछंदा रहंदा आहिनि त उन्हनि जो बि तरीक़ेकार, छाकाणि उन्हनि जी रजिस्ट्रेशन थींदी कान, AMC पार्ट 1 कनि, पोइ पंहिंजो आइल्स में या OET में रिक्वायर्ड स्कोर खणनि ऐं पोइ कोशिशि कनि जॉब जे लाइ, छाकाणि त डॉक्टर्स खे ओवरसीज़ मां जॉब मिलनि थियूं। अॻे 457 वीज़ा हूंदी हुई, हाणे वरी उहा 482 वीज़ा आहे। हिते जॉब ते अचनि, पोइ लोकल एक्सपीरियंस वठनि 12 महीननि जो, उन दौरान पंहिंजो AMC पार्ट 2 पास कनि त पोइ हुननि जो अॻिते PR ऑप्शन खुली वेंदा। ऐं ॿियो कहिड़ो मूं टच ते कयो, अकाउंटेंट में अॻे ई चयो त पॉइंट थ्रेशोल्ड इलाही हाई आहे, अदरवाइज़ उन्हनि खे बि आइल्स में 7 खपनि। हाणे अकाउंटेंट में एक्सटर्नल ऑडिटर बि अची थो वञे ऐं फाइनेंस मैनेजर बि अची थो वञे, पर फाइनेंस मैनेजर जो ऑक्यूपेशन वक़्तन फ़वक़्तन अवेलेबल हूंदो आहे। साईं साॻे ई दोस्त सवाल कयो आहे त व्हाट इज द पोजीशन BE इलेक्ट्रॉनिक्स पास्ट इंजीनियर बट IELTS 5.5? वो साईं जोर लगाया आइल्स से, आइल्स से जोर लगा, बिल्कुल सही है। आइल्स से जोर लगाया। About industrial engineering graduate and having professional experience. घणो एक्सपीरियंस आहे वो ॿुधाए, उन जा हाँ, पॉइंट्स घणा था अचनि। कितना experience है? Sir, if we are getting admission in any Australian university after 1 or 2 years, can we process our document for immigration and how many chances we have? ओके, हाणे जे चओ त पाण स्टूडेंट ते ॻाल्हायूं, छो जो इहो स्टूडेंट खे कवर कंदो। पर पोइ इहो इमिग्रेशन जा ख़तम करे न वरी पोइ हिकिड़ो थोरो स्टूडेंट वीज़ा ते बि ॻाल्हाए वठंदासीं। सर, इज एनी चांस फॉर माइनिंग इंजीनियरिंग स्टूडेंट जेको नथा चांस न आहे, स्टूडेंट खे ग्रेजुएट थियणो पवंदो, ग्रेजुएट थी करे 4-5 सालनि जो एक्सपीरियंस खपे, IELTS खपे, उन खां पोइ चांसिस बिल्कुलु थी वेंदा। अलाए ख़बर न आहे त माइनिंग उते आहे अलाए न आहे, मूंखे ख़बर न आहे ऑस्ट्रेलिया। माइनिंग सर वेस्टर्न ऑस्ट्रेलिया में हुई, विच में वरी डाउन थी वई, पर हाणे कल्ह न्यूज़ में इहो आयो आहे त हू वरी ईंदड़ 2 सालनि जे लाइ वधीक 20,000 जॉब्स अवेलेबल हूंदियूं सिर्फ़ु वेस्टर्न ऑस्ट्रेलिया में माइनिंग इंडस्ट्री में। ऐं उन में साइंस एंड टेक्नोलॉजी वारा जेके प्रोफेशन्स आहिनि, ख़ासि तौर ते कंप्यूटर वारा, रोबोटिक वारा, उन्हनि जी वॾी डिमांड ईंदी। छाकाणि त हाणे ही जेको ब्लास्ट कंदा आहिनि, माण्हुनि खे खॾुनि में मोकिलींदा, उहो सॼो कंप्यूटराइज़्ड हिननि करे छॾियो आहे। त इहा साइंस एंड इंजीनियरिंग टेक्नोलॉजी वारो जेको फील्ड आहे, इन्हनि जी वॾी डिमांड आहे ऐं रहंदी। ऐं IT जो बि खणी थ्रेशोल्ड मथे पियो वञे, पर जॉब्स इलाही सुठियूं ऐं स्कोप इलाही बहितर आहे। केमिकल इंजीनियरिंग साईं केमिकल इंजीनियर ऑक्यूपेशन फॉर द इमिग्रेशन इज़ अवेलेबल, तव्हां आइल्स स्कोर खणी अचो ऐं बिल्कुलु अवेलेबल आहे। लॉ वारा, कानून वारा, लॉ वारनि जो बि साॻियूं डॉक्टर्स ऐं फार्मास्यूटिकल वारो हिसाब किताब आहे। उन्हनि खे हिते कोर्स करणो पवंदो, तॾहिं उन्हनि जी हिते रजिस्ट्रेशन थींदी, पर आइल्स मिनिमम 7 ईच ऐं उहो बि आइल्स अकेडमिक में। उन खां पोइ किसो अॻिते वधंदा। सिविल इंजीनियर जो मिठा
जिते किथे स्कोप भलो हूंदो आहे ऐं हे आहिनि त डेवलप्ड कंट्री पर ऑस्ट्रेलिया न्यूज़ीलैंड कैनेडा खे तव्हां डेवलपिंग कंट्री चई सघो था इन ई करे जो माण्हुनि जी पॉपुलेशन घटि आहे माण्हू घणा अचनि था त पोइ रोड बि ठहनि था घर बि ठहनि था वाटर सीवरेज जी स्कीमूं बि अचनि थियूं त सिविल इंजीनियरिंग जो हमेशह स्कोप इन्हनि मुल्कनि में रहंदो जेसि ताईं धरती दुनिया क़ाइमु आहे सिविल इंजीनियर कॾहिं बुख न मरनि एक्सपीरियंस इन इंडस्ट्रियल इंजीनियरिंग 4 साल में साईं दोस्तो एक्सपीरियंस आहे इंडस्ट्रियल इंजीनियरिंग जो साईं 4 साल इन हा इन हाणे 4 साल जो एक्सपीरियंस होपफुली एज पे हिनजी नंढी हूंदी ऐं जेकॾहिं एज पाण हिनखे चऊं त 33 खां घटि ई हूंदो 30 मार्कूं हिनखे एज जो मिले थियूं 15 हिनखे क्वालिफिकेशन जूं 5 एक्सपीरियंस जूं 50 त हिनजो हिते थी वियूं नवंबर खां इहो हमरा 6 जे आईएलटीएस स्कोर ते बि एलिजिबल थी सघे थो हींअर हुनखे 7 खपंदा अब मोहम्मद शोएब अगर तूं वाकई सीरियस आहीं त मुबशिर साहब तोखे तुंहिंजो थ्रेशोल्ड ठाहे ॾिनो आहे हाणे करिणो तोखे इहो आहे त तोखे गैरत थोरी खाइणी आहे ऐं गैरत खाई करे आईएलटीएस ईअं कढणो आहे आईएलटीएस कढी वेंदे 6 सां त तुंहिंजा ॿेड़ा पार थी ईंदा की तूं ऑस्ट्रेलिया मां वरी वेही करे मूंसां लाइव सेशन कंदे साईं सेफ्टी इंजीनियर साइंस सेफ्टी इंस्पेक्टर जो मूं ऑक्यूपेशन हींअर रखियो हो ताज़ो पंहिंजे फेसबुक जे वॉल ते त ऑक्यूपेशन अवेलेबल थियो आहे इलाही वक़्त खां पोइ आयो आहे घटि में घटि 70-80 माण्हुनि मूं वटि सीवीज़ मोकिलियूं जेके दुबई ऐं सऊदी में रहंदा ऐं पोइ वरी उन्हनि खे जॾहिं मूं हिसाब किताब ॿुधायो आईएलसी ॻाल्हि ॿुधाई त वरी को मोटियो कोन्हे सो ऑक्यूपेशन अवेलेबल आहे 6.5 आइल्स इन ईच सां ऐं तमामु गोल्डन अपॉर्चुनिटी आहे उन्हनि जे लाइ इन ऑक्यूपेशन में जेके कमु कनि था छो जो मूंखे ख़बर आहे इलाही सारा सिंधी ऐं पाकिस्तानी उन में कमु कनि था इन फील्ड में ऐं ऑक्यूपेशन हिन वक़्तु 6.5 इन ईच आइल्स सां अवेलेबल आहे सही आहे कम्युनिटी सर्विसेज कम्युनिटी सर्विसिस साईं इलाही वास्ट फील्ड आहे इन जा एग्ज़ैक्ट जॉब टास्क ॾिसणा पवंदा पोइ डिसाइड करे सघे थो बट येस ऑक्यूपेशंस आर अवेलेबल ठीक है साईं चए रिजवान चए थो थैंक यू फॉर योर आंसर जस्ट वन मोर सजेशन आईएल्स एकेडमिक और जनरल वुड सूट मी आफ्टर कंप्लीशन ऑफ पीएचडी इन एनवायरमेंटल इंजीनियरिंग आइल्स जनरल विल सूट हिम ठीक है ऐं केमिकल इंजीनियरिंग लाइ आईएल्स साईं घणी खपे 7 खपे मुंहिंजे ख्याल में 7 खपे जेकॾहिं स्टेट में अची थो वञे ऐं पॉइंट पूरा थी था वञनि त पोइ 6 तक कम हली सघे थो मिठा तूं दुबई में कमु करे थो ज़बरदस्त आहे बसि तोखे मुबशिर साईं तुंहिंजा नंबर ठाहे ॾिना आहिनि तूं आईएल्स जी हींअर तयारी कर 3 महीननि में आईएल्स थी वेंदो नवंबर में मुबशिर साहब सां कॉन्टेक्ट करे अप्लाई करे छॾ इमिग्रेशन साल खन में ऑस्ट्रेलिया वेठो हूंदो हाणे करण जो मक़सदु इहो आहे त पेशेंस कयूं था तव्हांखे मोटिवेट कयूं था पर तव्हांजे तरफ़ां जेको इनपुट आहे न माना जेका तव्हांजी उहा नथी मिले माना उहा ईअं आहे त तव्हां आइल्स नथा कयो माना हमेशह सुवाल हिते ई वञी बीह रहंदो साईं आइल्स ॾुखी आहे हाणे ॾुखी उहे चवंदा आहिनि जिन कॾहिं आइल्स जो किताब ई खणी कोन ॾिठो आहे कॾहिं सीटी कान वरिती अथनि कॾहिं कंहिं जेको आहे सीरियसली 2 कलाक हुननि लॻायो कोन्हे को आइल्स ते पर ॿुधी ॿुधाई ॻाल्हि त आइल्स ॾुखियो आहे सिंध अंदरि जेके दोस्त आहिनि जेके बेरोज़गार वेठा आहिनि माना कुझु नथा कनि पिया माना उहा बुख बीमारी ज़लालत बर्दाश्त कनि था पिया माण्हुनि जा मेणा ताना बर्दाश्त कनि था पिया पर आईएलटीएस करण खां उहो वहूं वञनि था पिया अगरि तव्हां वाकई पंहिंजी लाइफ सां सीरियस आहियो त जेके बि ॿाहिरि सिंधी कमु कनि था उहे पंहिंजे हैसियत सां तव्हांजे मुबशिर साहब चयो त उहो तव्हांजी हेल्प करण लाइ तयारु आहे सभु हेल्प करण लाइ तयारु आहिनि पर शर्त इहो आहे त तव्हां पंहिंजी हेल्प करण लाइ तयारु आहियो या न त पंहिंजी हेल्प सिंपल आहे तव्हां आईएल्स कयो त तव्हां ऑस्ट्रेलिया बि वञी सघो था न्यूज़ीलैंड बि अची सघो था तव्हां कैनेडा बि अची सघो था सिर्फ़ु हिते ई वञी ॻाल्हि रुॻो बीहे थी आईएलटीएस तो साईं क्वेश्चन This company has been closed where we have worked what other document required for assessment छा सवाल पुछे सवाल इहो आहे त कंपनी में कमु कंदा हुआसीं उहो भॼी वई बंदि थी वई दुकान ई उहो त हाणे अच्छा असांखे अच्छा सही सही उन सां साईं हाणे हिकिड़ो त उन सां तव्हांजो एग्रीमेंट लेटर हूंदो ज़रूरु एम्प्लॉयमेंट कॉन्ट्रैक्ट एम्प्लॉयमेंट ऑफर हूंदी तव्हांखे जेकॾहिं पघार मिलंदो हो त पे स्लिप्स हूंदियूं जे पघार बैंक में वेंदो हूंदो त उहो बैंक रिकॉर्ड हूंदो टैक्सेशन तव्हांजी हूंदी त टैक्सेशन रिकॉर्ड हूंदो त इहे सभु शयूं जेके आहिनि से खपंदियूं पर कुझु न कुझु एविडेंस ॾियणो पवंदो छाकाणि त अदरवाइज़ जेकॾहिं ही बिना एविडेंस जे क़बूल करणु शुरू कनि त पोइ हर माण्हू चवंदो साईं मूं कंपनी कई कमु कंदुसि कंपनी बंदि थी वई ऐं किथां आणियां पोइ कीअं मञींदो सही आहे हाणे साईं थोरो ॻाल्हायूं पाण स्टूडेंट वीज़ा ते एडमिशन्स ते उन जे बारे में अगरि ब्रीफली थोरो ॿुधाए वञो जी सर हाणे सवेरे कंहिं हमारा सवाल पुछियो त स्टूडेंट जेकॾहिं हिते अचे त पोइ उनजे लाइ अॻिते कहिड़ा ऑप्शन्स आहिनि
हाणे पहिरीं ॻाल्हि इहा त स्टूडेंट्स जॾहिं हिते ईंदो आहे ऐं 2 सालनि जी पढ़ाई पूरी कंदो आहे घटि में घटि, जेका या त मास्टर लेवल जी हुजे या ट्रेड स्किल में डिप्लोमा लेवल जी हुजे, जीअं कमर्शियल कुकरी थी वई या ऑटोमोटिव इंडस्ट्री में 2 सालनि जो कोर्स थींदो आहे, या वरी बैचलर थींदी आहे 3 सालनि जी, त उन खां पोइ हुनखे 2 सालनि जी पोस्ट स्टडी वीज़ा मिलंदी आहे, जेका सब क्लास 485 आहे। ठीकु आहे सर। हाणे उन दौरान स्टूडेंट वरी छा कंदा आहिनि, कोशिशि इहा कंदा आहिनि त पंहिंजो स्कोर थोरो वधाइनि ताकी हू वरी जनरल स्किल माइग्रेशन जे लाइ अप्लाई करे सघनि। अॼुकल्ह जेको रुझान हले पियो, हर स्टेट इहा पई चाहे त जेको असांजी स्टेट मां ग्रेजुएट थींदो असां उनखे स्पॉन्सरशिप ऑफर कंदासीं। त सभिनी खां बहितरीन मशवरो हुननि जे लाइ इहो आहे त हू मेलबर्न ऐं सिडनी जी जान छॾनि। हिते जॉब्स घणियूं आहिनि, ठीकु आहे, पर जेकॾहिं तव्हांजे दिमाग़ में इहो आहे त असांखे PR वठणी आहे त पोइ तव्हां नंढनि शहरनि में वञो, एडलेड में वञो, डार्विन में वञो, होबार्ट में वञो, इन्हनि जेके या पर्थ में, इवन पर्थ में वञो, त इन्हनि इलाइक़े या कैमरा में वञो, छाकाणि त उहे तव्हांखे स्टेट स्पॉन्सर जी अप्रूवल में हेल्प कंदा। सो हिकिड़ो कमु इहो कनि, जॾहिं उहा 485 ते हुननि खे थी सघे एक्सपीरियंस मिली वञे, थी सघे हुननि जो IELTS जो स्कोर वधी वञे, या वरी कुझु जेके अहिड़ा आहिनि प्रोफेशन्स, जीअं IT आहे, अकाउंटिंग आहे या इंजीनियरिंग आहे, उहे वरी हिते प्रोफेशनल ईयर कंदा आहिनि साल जो स्टूडेंट वीज़ा खां पोइ, त उन ते हुननि खे एक्स्ट्रा 5 पॉइंट्स मिलंदा आहिनि, त पोइ ईअं हुननि जा पॉइंट्स पूरा थींदा आहिनि। सही आहे न? हसीब मेमन, तव्हां थोरो पढ़ो हिनखे, लिखियो आहे तव्हां, थोरो हिनखे पढ़ो ताकी माण्हुनि खे मोटिवेशन मिले। हाँ, इन असी में मन लिखियो आहे हिकिड़ो मिंट में पढ़ूं था त साईं, I want to suggest all folks to do PTE instead of IELTS, especially who are living in Gulf countries. I prepared for 2 to 3 weeks and achieved 7.5 and in speaking 9. If anyone needs further info, I am happy to share. उन खां पोइ वरी हसीब लिखे थो, I have migrated to Australia in 2018 on occupation of finance manager and got a job in second month after arriving. So your success story आहे हसीब जी, त that's inspiring. एतिरो जल्द जॉब मिली वञे ऑस्ट्रेलिया जे जी अंदर। जी सर। हाणे पाण वरी वापसि स्टूडेंट ते अचूं था। हाणे स्टूडेंट लाइ बि पहिरियों कमु इहो ई आहे त पहिरीं IELTS ॾियनि, जेके बैचलर प्रोग्राम लाइ अचनि था उहे कोशिशि कनि त स्कोर 6 ताईं खणनि, जेके मास्टर प्रोग्राम में लाइ अचनि था उन्हनि जो 6.5 स्कोर हुजे, थोरो घणो जेकॾहिं 0.5 अॻिते पहुचे एतिरे में ख़ैर आहे। हाणे उन में बि मसइलो इहो थो थिए त छोकिरा फौरन इन सवाल ते अची था वञनि त बिना IELTS जे आउं अचां, यूनिवर्सिटी एक्सेप्ट करे थी, तव्हां चओ था कोन थींदो, ऐं पोइ उते अची IELTS ॾियां। त हाणे यूनिवर्सिटी एडमिशन भले ॾे, पर केस ऑफिसर इन बेस ते वीज़ा रिफ्यूज़ करे सघे थो त तव्हांजो स्कोर IELTS में तव्हां एविडेंस कोन ॾिनो आहे इंग्लिश प्रोफिशिएंसी जो, ऐं हिते अचण खां पोइ वरी अॻिते जेका तव्हां वीज़ा अप्लाई कंदो वरी बि तव्हांखे IELTS ॾियणो पवंदो। तंहिं करे बहितर आहे त घटि में घटि हिकिड़ो अटेम्प्ट उते ॾियो, ॾिसो त सही तव्हांजो स्कोर अचे केतिरो थो, केतिरे पाणी में आयो। सही ॿी स्टूडेंट लाइ जी सर। ॻाल्हि मां इहो बि चवंदुमि, साॻी ॻाल्हि कैनेडा लाइ आहे त दोस्त मूंसां बि आर्ग्यू कंदा आहिनि त साईं फलाणी यूनिवर्सिटी IELTS नथी घुरे, तव्हां चओ था त IELTS में मां 6.5 खणी था अचो। मां उनखे इहो ई चवंदो आहियां त बाबा उहा ॻाल्हि सही आहे, पर जॾहिं केस इमिग्रेशन ऑफिसर ॾे वेंदो न, उहो ॾिसंदो त हे माण्हू सीरियस ई न आहे, हिन वटि हिनखे ॻाल्हाइण इंग्लिश जो या लिखण जो या पढ़ण जो त को तजुर्बो आहे कोन, हे उते वञी मास्टर्स या PhD कीअं कंदो, त पोइ केस उते जो उते रिजेक्ट थी थो वञे। त दोस्तनि खे इहो सोचणु घुरिजे। त साईं मुबशिर बि चयो आहे त अगरि तव्हां वटि ऑस्ट्रेलिया में तव्हां एडमिशन वठो था त तव्हां IELTS कयो। ऐं मुंहिंजे ख्याल में जेके माण्हू सीरियस आहिनि न, उन्हनि जे लाइ उहो जबल जागे वेंदा आहिनि, ऐं जेके न आहिनि सीरियस उहे जेको आहे न नंढी धुॿण आहिनि उन में बि तिरकी पवंदा। जी साईं। बिल्कुलु सर, बिल्कुलु सही, बिल्कुलु ईअं ई आहे। ऐं उन खां सवाइ जीअं मूं पहिरीं बि चयो त ऑस्ट्रेलिया थोरो एक्सपेंसिव आहे, सो जेके फीस आहिनि पंहिंजो यूनिवर्सिटीज़ जूं, उहे बैचलर प्रोग्राम जे लाइ असां ईअं खणी चऊं त 18 खां 25,000 जे विच में हुननि जी रेंज आहे साल जी। जेके ट्रेड स्किल वारा प्रोग्राम आहिनि उहे $15,000 ताईं जॉब आहिनि साल में। 6 महीननि जी फीस अॻुवाट उन्हनि खे ॾियणी पवंदी, प्लस में हेल्थ इंश्योरेंस पूरे जी पूरी, ऐं बैंक स्टेटमेंट जेका ॾेखारणी पवंदी उहा साल जो ख़र्चो, प्लस हिकिड़े साल जी ट्यूशन फी, प्लस टिकट जा पैसा, प्लस ओवरसीज़ हेल्थ इंश्योरेंस। हाणे जेकॾहिं सभिनी शयुनि खे असां गॾायूं त 40 खां $45,000 थींदा, जंहिंजी उन्हनि खे बैंक स्टेटमेंट या बैंक लोन लेटर
ये ॾेखारणी पवंदियूं। अॼुकल्ह पाकिस्तान जी जो जेका लेवल आहे उहा थोरी बहितर थी आहे। अॻे लेवल 3 में हो, हाणे लेवल 2 में आयो आहे, त पोएं मुक़ाबले में हाणे कुझु वधीक बहितर आहे। ऐं जेकॾहिं तव्हांजी स्टडीज़ में गैप न आहे, हाणे को माण्हू चवे त मूं 2009 में BA कई हुईसीं, हाणे तो मास्टर करणु अचां, विच में कुझु कोन कयो अथमि, त ज़ाहिर उनखे कंहिं ऑफिसर सफ़ा को ईअं भंग पी वठो हुजे त ॾिए, बाक़ी न त ॾाढो ॾुखियो आहे। सो पढ़ाई जे विच में गैप न हुजे, IELTS स्कोर तव्हांजो सुठो आहे ऐं फाइनेंशियल रिक्वायरमेंट तव्हां पूरो कयो था, पोइ सही आहे, तव्हां बिल्कुलु अचो। ऐं हिते अपॉर्चुनिटीज़ अॻिते रहण जूं बि आहिनि ऐं पढ़ाई जे दौरान कमाइण जूं बि आहिनि, पर उन ते 100% डिपेंड न कयो, छो जो कॾहिं कॾहिं जॉब मिलण में टाइम लॻंदो आहे, घणा कलाक बि कोन मिलंदा आहिनि, पैसा बि घटि मिलंदा आहिनि, प्रेशर वधंदो आहे। सो घटि में घटि साल जो ख़र्चो ऐं साल जी फी तव्हां वटि आहे त पोइ किस्म न कयो। सही आहे। का एज लिमिट आहे एडमिशन लाइ? एज लिमिट साईं पढ़ाई जे हिसाब सां त कोन्हे, वीज़ा जे हिसाब सां कोन्हे, पर हाणे केस ऑफिसर जो डिस्क्रिशनरी पावर आहे, सो हुनजी मर्ज़ी आहे वीज़ा मिले थो। निज़ामानी भाउ मोहम्मद आजी सवेल खां लिखे थो पियो, तव्हां ॾिसो ई कोन था न चए थो मां अचनि कयां थो भला मां अची सघां पोड़ो माण्हू या न, कीअं? बिल्कुलु बिल्कुलु अची सघे, ॾोकड़ कढे त अची वेंदो, इहो ख़ासि तौर ते इहो हमरा जेको लिखे पियो न इहो इहो हमरा ॾोकड़ कढे साईं मोहम्मद आजी हाणे ॾोकड़ कढो, हाणे ग्रुप पियो लिखो न, बसि ॾोकड़ कढो ई तव्हां हलिया वेंदो ऑस्ट्रेलिया। बसि हा, इन लाइ ॿी का रिक्वायरमेंट कान्हे, सिर्फ़ु ॾोकड़ कढे, बसि ॾोकड़ करे, इन लाइ कुराड़ी आऊं पाण हथु कंदुसि। अच्छा कुराड़ी हक सही, नालो बि आशिक अथसि, कुराड़ी हथु करे ॾियो। बसि असां इन Yusuf हाणे already covered this thing, that one person, if somebody comes on a visit Vita, what he can do. If you watch the video, early portion of this video, you will get the answer of your question. So, can we do masters in robotics after completion B in mining engineering? हाँ तव्हां करण लाइ त करे सघो था, छो जो माइनिंग नेठ वञी रोबोटिक्स ते वञी पुॼंदी, त मुंहिंजे ख़्याल में त को प्रॉब्लम न आहे साईं। बिल्कुलु सही था चओ तव्हां। इहो आहे। अदा ॿिए कंहिं क्वेश्चन कंहिं दोस्त वटि हुजे जेके वॉच कनि था पिया, महिरबानी करे अगरि को क्वेश्चन आहे साईं खां पुछी वठो। त हे जेको टाइम कढियो वियो आहे, मां वटि आर्ट टाइम थो थिए पियो, राति जा 11 पिया था थियनि, साईं मुबशर वटि मंझंदि जो 1 थो थिए, तव्हां वटि आर्ट टाइम आहे, त तव्हां अगरि पंहिंजो टाइम सिड़ायो पिया था, साईं मुबशर जो टाइम सिड़ायो वियो आहे, त काइंडली उन मां तव्हां मालूमात जेतिरी घणी गेन करे सघो था कयो। जेके क्वेश्चन तव्हां लिखंदो उहे उन्हनि जा आंसर मिली वेंदा। त चवंदा आहिनि सिंधीअ में पुछणा न मुंझणा, पोइ वरी तव्हां साईं खे लिखंदो निज़ामानी साहिब साईं को जुगाड़ ॿुधायो आहे से बग़ैर, त उहो जेको बि आहे हींअर पुछी वठो त जीअं तव्हांजो मुंझारो क्लियर थी वञे। ऐं जीअं साईं मुबशिर चयो, साईं जी पंहिंजी पर्सनल हेल्प तव्हां लाइ अवेलेबल आहे, साईं जी कंसल्टेंसी तव्हां लाइ अवेलेबल आहे। अगरि तव्हां साईं जी कंसल्टेंसी वठो, साईं जा नॉमिनल चार्जिस हूंदा आहिनि, को घणा चार्जिस बि न आहिनि, ऐं साईं खे पकड़णु आसान आहे न, साईं सही बिल्कुलु। कंसल्टेंसी खे पकड़णु ॾुखियो अच्छा आहे, अच्छा, पर ॿियो थोरो चार्जिस ऐं फीस जे बारे में मूं तव्हांखे ॿुधायो त फीस ऑस्ट्रेलिया जो महांगियूं आहिनि, इलाही घणियूं फीस आहिनि। हाणे माण्हू वरी ज़ुल्म इहो था कनि जो उहे सभई फीयूं मुंहिंजे खाते में था आणनि, त हाणे डिपार्टमेंट जेकॾहिं तव्हां खां $4040 वीज़ा एप्लीकेशन फी थो वठे, त उहा मुंहिंजे खाते में त न आणो, त मूं वरिता उहे त डिपार्टमेंट वरिता, उहे त उन ते आणो न। स्किल असेसमेंट जी $1000 फी आहे, या फास्ट ट्रैक के थ्रू $1500 फी आहे, या तव्हां IELTS ॾिनो उन जा 35,000 ख़र्च कया, या तव्हां पुलिस क्लियरेंस ठहिरायो उन ते पैसा ख़र्च कया, या मेडिकल तव्हां करायो उन ते पैसा ख़र्च कया। हाणे उहे त तव्हां मूंखे कोन ॾिना आहिनि, हाणे उहे त तव्हां ऑफिशियल फी भरियो आहिनि, उहे त मुंहिंजे खाते में न आणो न। पोइ ही गॾाए सॾाए पोइ चवंदा साईं हू त $15,000 थो वठे। सो अहिड़ो ज़ुल्म महिरबानी करे न कनि, जेके मूंखे ॾियनि था सिर्फ़ु उहे मुंहिंजे खाते में हणनि, ऐं बाक़ी जेके सरकार खे ॾियनि था उहे सरकार जे खाते में हणनि। साईं हाणे हिकिड़ो थोरो टच आहे वञे पंहिंजो विज़िट वीज़ा ते कयां, जीअं हमरा सुवाल पुछो। विज़िट वीज़ा ते इहो आहे त जेकॾहिं तव्हांखे विज़िट वीज़ा मिले थी ऐं उन में नो फर्दर स्टे कंडीशन लॻल न आहे, घणो करे डिपार्टमेंट उन ते नो फर्दर स्टे कंडीशन हणंदो आहे, इन जो मतिलबु इहो आहे त ऑस्ट्रेलिया में अची करे तव्हां ॿी का वीज़ा अप्लाई कोन था करे सघो। पर जेकॾहिं उहा कंडीशन लॻल न आहे, हिते अचण खां पोइ तव्हां ॿी वीज़ा अप्लाई करे सघो था, ऐं विज़िट वीज़ा ते वर्किंग अलाउड न आहे। ऐं उन खां अलावा ॿी ॻाल्हि इहा, तव्हां खां माण्हू घणा सुवाल पुछंदा आहिनि, मूं ॾिठा आहिनि काफ़ी दफ़ा, मूंखां बि पुछंदा आहिनि साईं असांखे वर्क वीज़ा मोकिलियो। सो वाह, ही दुबई सऊदी कोन्हे, हितां वर्क वीज़ा कोन थो मोकिले सघिजे, हिन जो इहो ई तरीक़ेकार आहे सभिनी वीज़ाउनि जे लाइ। सही ॻाल्हि आहे साईं। ॿ टे वरी ईअं क्वेश्चन आहिनि, जीअं त ग्रेजुएशन जे बारे में ॿुधायो या बैचलर्स जे बारे में एडमिशन, दादा साईं भले तव्हां अगरि क्विकली ॿुधाइणु चाहियो। उहो ई साॻी सर, IELTS जो स्कोर, पहिरीं ॻाल्हि पढ़ाई जे विच में गैप घटि हुजे या न हुजे त उहो वधीक सुठो आहे।
ऐं फाइनेंशियल रिक्वायरमेंट्स पूरी हुजनि, चाहे उहे बैंक स्टेटमेंट जी सूरत में हुजनि या बैंक लोन लेटर जी सूरत में हुजनि। सही आहे साईं। बैंकर या क्रेडिट ऑफिसर इन बैंक जे बारे में कुझु ॿुधायो, मुंहिंजा कुझु दोस्त इंटरेस्टेड आहिनि। सर बैंकर में क्रेडिट ऑफिसर जो ऑक्यूपेशन तो आहे कोन, क्रेडिट एनालिस्ट जो ऑक्यूपेशन कोन्हे। बैंकर में सिर्फ़ फाइनेंशियल इंस्टीट्यूशन मैनेजर या ब्रांच मैनेजर जो ऑक्यूपेशन ईंदो आहे ऐं झटके सां हलियो वेंदो आहे। सो उन्हनि लाइ मशवरो इहो आहे त पहिरीं स्किल असेसमेंट कनि, पंहिंजो आइल्स जो स्कोर रेडी रखनि, त पोइ ई को ऑप्शन उन्हनि जे लाइ निकिरी सघे थो। अदरवाइज़ जॾहिं ऑक्यूपेशन ईंदो पोइ पुछंदा त ऑक्यूपेशन 24 कलाक ई कोन थो बीहे, त स्किल असेसमेंट या 2.5 महीना वठी वञे। सही। पेट्रोलियम इंजीनियरिंग ऑक्यूपेशन अवेलेबल आहे? बिल्कुलु आहे सर, बिल्कुलु आहे। अदा स्टूडेंट वीज़ा खां अलावा को वे इमिग्रेशन अप्लाई कयो अथई? तव्हां निज़ामानी अब्दुल हसीब पुछे थो इहो क्वेश्चन। अब्दुल हसीब सॼा वे ॿुधायासीं पहिरीं शुरू खां वठी, ॾिसो वरी रिपीट कयो तव्हांखे ख़बर पइजी वेंदी। हा न सिराइकीअ में साईं ॿुधाइण लॻो। इहो सराइकी यार असांजा कुझु निज़ामणी असांखे बोले सराइकी सम्झंदे बि कोन ईंदा। विज़िट वीज़ा जे बारे में कुझु ॿुधायो साईं। माना चवण जो मक़सदु इहो आहे त जुगाड़ ॿुधायो त विज़िट वीज़ा कीअं लॻे। साईं विज़िट वीज़ा ते जीअं कैनेडा में आहे त केस ऑफिसर इंसेंटिव ॾिसंदो त पुठियां पाकिस्तान में तव्हां वटि कहिड़ा इंसेंटिव्स आहिनि जो तव्हां वापसि वेंदव। पोइ हुन लाइ तव्हांजी जॉब आहे, तव्हांजो बिज़नेस आहे, तव्हांजी बैंक बैलेंस आहे, तव्हांजी प्रॉपर्टी आहे, तव्हांजी फैमिली आहे, इहे सभु शयूं हुनखे ॾेखारणी पवंदियूं त भाई हेॾो कुझु हुनजो पुठियां आहे, तंहिं करे हीउ वापसि ईंदो, हिनखे महिरबानी करे विज़िट वीज़ा ॾियो। ऐं ॿियो हाणे वरी 2020 जो क्रिकेट वर्ल्ड कप हिते लॻंदो, उनखां अॻे माइन जो क्रिकेट वर्ल्ड कप हिते लॻे थो, ऐं उन ते अप्लाई करे ॾिसो। पर केस ऑफिसर तव्हांजी ट्रेवल हिस्ट्री ॾिसंदो त पहिरीं कहिड़ा कहिड़ा मुल्क घुमिया अथव। हाणे पहिरीं जेकॾहिं तव्हां इस्लामाबाद ताईं कोन विया आहियो, पोइ चवंदो तूं घुमण जो शौक़ीन त आई कोन, हेॾा ईअं अचण थो चाहीं, त इहे अदा सभु मां शयूं बेसिकली इंसेंटिव्स ॾिसंदो। बिल्कुलु तव्हांखे एजाज़ अली सिंधु या जेके बि दोस्त इन्हनि मुल्कनि में जेके ख़ासि तौर इमिग्रेशन ॾियनि था, उन में विज़िट करणु था चाहिनि, उन्हनि जे लाइ सभ खां पहिरियों कमु इहो आहे त शेंगन वीज़ा लॻाइनि। शेंगन यूरोपियन मुल्क आहिनि 10-12 मुल्क, उन्हनि जो वञी हिकु दफ़ो इहा इन्वेस्टमेंट आहे न, हिकु दफ़ो उन्हनि मुल्कनि जो हिकु साल चकर हणी अचनि, 3-4 मुल्क घुमी अचनि, वरी ॿिए साल वञनि 3-4 मुल्क घुमी अचनि, त जीअं तव्हांजो पासपोर्ट स्टैम्प थियल हुजे। उन खां पोइ 3 साल तव्हां चाहे ऑस्ट्रेलिया लाइ अप्लाई कयो या कैनेडा लाइ या न्यूज़ीलैंड लाइ या अमेरिका लाइ, तव्हांजे वीज़ा रिजेक्शन जा चांसिस जेको आहे न उहो घटि थी वेंदा, माना मिलण जा वधीक थी वेंदा, न मिलण जा घटि थी वेंदा। पर तव्हांजो पूरो पासपोर्ट हूंदो न, रुगो दोस्त हुननि दुबई जो चकर हणी आया, सऊदीअ मां उमिरो करे आया, त इहा विज़िट नथी काउंट। विज़िट काउंट थी थिए त तव्हां इन्हनि मुल्कनि खां ॿाहिरि के यूरोपियन मुल्कनि में विया हुजो या थाईलैंड विया हुजो मसाज कराइण, त पोइ जेको आहे न जान ठही सघे थो। बाक़ी अलाह जे घर वियो त उहो पासपोर्ट ते लॻल आहे, त उहो विज़िट में काउंट कोन थो थिए। त इहो सिंपल इहो आहे त शेंगन वीज़ा लॻायो ऐं शेंगन वीज़ा हणी करे चकर हणी अचो। साईं इन ते तव्हांजो टेक छा आहे? बिल्कुलु साईं, इहे जेके नंढा नंढा मुल्क तव्हां ॿुधाया, थाईलैंड सस्तो आहे, श्रीलंका सस्तो आहे, मलेशिया सस्तो आहे, सिंगापुर वञो, इहे जेके अॼुकल्ह बाकू घणा पिया वञनि, अज़रबैजान, इहे कुझु मुल्क घुमो, कुझु पंहिंजी हिस्ट्री ठाहियो, ट्रेवल हिस्ट्री, उन खां पोइ वधीक चांसिस वधंदा। अदा फरमान तोखे ॿुधायो त सही साईं, त हिकु साल जो ख़र्चो वञी 40,000 ते बीहे थो, ठीकु आहे न, त 2 सालनि जो 80,000 ते वञी बीहंदो। माना हुन में रिहाइश, खाधो खुराक ऐं पंहिंजो स्टूडेंट जेका फी आहे डिग्रीअ जी, उहा। अदा जंहिंखे जॉब खपे, जॉब जे लाइ पोर्टल ठहियल आहिनि, वेब पोर्टल्स, उते वञी करे तव्हां पंहिंजी CV अपलोड कंदो, पोइ रोज़ाना जे हिसाब सां हुन में नौकरियूं सर्च करे पोइ तव्हां अप्लाई कंदो। नौकरी तव्हांखे ऑनलाइन उन्हनि जे थ्रू मिलंदी, या कंपनी जे पेट्रोलियम जी जेकी कंपनियूं ऑस्ट्रेलिया में या कैनेडा या न्यूज़ीलैंड में आहिनि, उन्हनि जी वेबसाइट ते जॉब अवेलेबल हूंदियूं आहिनि। उते वञी करे तव्हां CV, सभ खां पहिरीं जॉब वठण लाइ CV सिखणी पवंदी, जेका असांजे दोस्तनि खे अचे कान थी माज़रत सां। उन जा मां को तक़रीबन 150 जेके आहिनि सेशन्स कया आहिनि, हाउ टू राइट अ परफेक्ट रिज़्यूमे CV। महिरबानी करे उन जो को हिकिड़ो सेशन खणी करे ॾिसो त तव्हांखे ख़बर पवंदी त इंटरनेशनल मार्केट में CV कीअं ठाहिबी आहे। त जॉब वठण लाइ सभ खां पहिरीं जेका ज़रूरी शइ आहे उहा आहे CV। उन खां पोइ तव्हांजो वेब पोर्टल मुख़्तलिफ़ जॉब रिक्रूटिंग एजेंसीज़ में, ऐं पोइ ईअं ई तव्हां जॉब अप्लाई कंदो। साईं मैट्रिक खां पोइ स्टूडेंट वीज़ा मिलंदो? साईं बिल्कुलु मिलंदो, जेकॾहिं उमिरि तव्हांजी 16-17 साल आहे त तव्हांखे स्टूडेंट वीज़ा मिली सघे थो। हुन में तव्हांखे ॾेखारिणो पवंदो तव्हांजो गार्डियन कहिड़ो आहे। वीज़ा जे लाइ इंटरव्यू तव्हांजे पेरेंट्स खां थींदो, पोइ माउ या पीउ मां जेको तव्हां सिलेक्ट कयो उन खां,
ऐं बिल्कुलु मिली सघे थो ऐं विदाउट ऑयल्स मिली सघे थो जेकॾहिं तव्हांजी उमिरि 18 सालनि खां घटि आहे त। सही सही ज़बरदस्त। अदा काशिफ हलो तुंहिंजे लाइ सिर्फ़ु इहो हुकुम आहे त तूं बसि प्यार कंदो रह ऐं दैट्स ऑल अबाउट इट। साईं ॿियो क्वेश्चन आहे अंडर ग्रेजुएट स्कॉलरशिप्स अवेलेबल आहिनि की न? साईं स्कॉलरशिप मुंहिंजे ख़्याल में तव्हां अलाए केतिरा दफ़ा राग आलाप पियो आहे स्कॉलरशिप्स जो, तव्हांजे पेज ते बि आहिनि, पाण सभु उते वञी जांच कनि त वधीक बहितर अथनि। मुंहिंजे ख़्याल में वधीक इंफॉर्मेशन हिननि खे उते ई मिलंदी। अदा स्कॉलरशिप्स इरफान जमाली अगर तव्हांखे ॾिसणियूं आहिनि ऑस्ट्रेलिया जूं, यस देयर आर स्कॉलरशिप्स अवेलेबल, स्टेट जे तरफ़ां बि अवेलेबल हूंदियूं आहिनि ऐं उन खां अलावा यूनिवर्सिटी पाण बि स्कॉलरशिप्स ॾींदी आहे। त उहे सभई जेके बि निकिरंदियूं आहिनि उहे सभई मां न्यू दरबेलो पेज ते लॻाईंदो आहियां। पर जीअं मां चवंदो आहियां अनफॉर्चुनेटली असांजा माण्हू उहो खोसो जेको आहे मश्करो उन जे पेज खे पसंदीदा लाइक कंदा आहिनि, पर जिते हिननि जी ज़िंदगी ठहे, जिते हिनखे ॻाल्हि सम्झ में अचे उते इन करे लाइक कोन कंदा आहिनि उनखे वञी, त साईं मैक्स वॾेरो थी वेंदो। त मैक्स वॾेरो थियण जी मैक्स खे ज़रूरत कान्हे का, जीअं दोस्त हरूभरू जेको क्रिटिसाइज़ कंदा आहिनि भले कंदा रहनि, त रातिनि जो असां जाॻी करे और हिकिड़े शरीफ़ माण्हूअ खे उनजा कमकार फैमिलियूं छॾे करे संडे ते हुनजी ग्रोसरी करणी आहे, संडे ते ॿिया कम आहिनि उनखे सिड़ाए वेठा आहियूं। त इहे असां पंहिंजे लाइ कोन था कयूं। मुबशिर साहिबु माशाल्लाह उहो पंहिंजी जॻह ते ख़ुशि आहे, मां पंहिंजी जॻह ते ख़ुशि आहियां। असांखे को सेशन करे को असांखे को पैसा कोन था मिलनि, न का असांखे हिन मां को फ़ाइदो थो थिए। कयूं इन करे था त तव्हांखे बर वक़्तु हिकिड़ी इंफॉर्मेशन पुॼायूं जंहिंसां तव्हांजो ईंदड़ वक़्तु सुठे नमूने गुज़रे। जेके तकलीफ़ूं असां ॾिठियूं आहिनि उहे तकलीफ़ूं तव्हां न ॾिसो। मां टाइम लॻाए करे दुनिया जूं सभई टॉप नॉच स्कॉलरशिप न्यू दरबेलो पेज ते लॻायां थो। मुंहिंजी पंहिंजी फैन फॉलोइंग फेसबुक ते 36,000, उन पेज ते रुगो 13,000 वेठा आहिनि। हाणे इन मां ई तव्हां अंदाज़ो लॻायो त तव्हां केतिरा सीरियस आहियो पंहिंजे मुस्तक़बिल में। त दादा असांजो बि इंट्रस्ट आस्ते आस्ते उअं बि घटिजंदो थो वञे पियो, तव्हांजो इंट्रस्ट तव्हांजे मुस्तक़बिल जे बारे में ई न आहे। त माना चवंदा मुद्दई सुस्त गवाह चुस्त वारी ॻाल्हि लॻी पई आहे। असां बि त तव्हांखे पंप कंदा रहूं, तव्हां हुन मां हवा कढी था छॾियो। सो बहरहाल साईं ॿियो कुझु दोस्तनि खे हाणे उहे त थियूं सभु ॻाल्हियूं ख़ुश्क थी वियूं। हाणे के ऑस्ट्रेलिया जे बारे में भलियूं ॻाल्हियूं ॿुधायो हैरत जेको आहे न उहो साईं हाणे भलियूं ॻाल्हियूं त ऑस्ट्रेलिया अगरि मां हिनखे चवां तव्हां ऑस्ट्रेलिया खे रैंक कयो हेल्थ जे हवाले सां, सिक्योरिटी जे हवाले सां, सफ़ाई जे हवाले सां, इंसानी हुकूक जे हवाले सां, त हाउ यू फील ऑस्ट्रेलिया? साईं ऑस्ट्रेलिया हाणे जीअं तव्हां जो कैनेडा आहे तीअं ई ऑस्ट्रेलिया आहे, वन ऑफ दी स्ट्रॉन्गेस्ट पासपोर्ट इन द वर्ल्ड ऑफ ऑस्ट्रेलिया। उन खां अलावा हक़नि जी ॻाल्हि इहा आहे त तव्हां ख़बर आहे द ह्यूमैनिटी इज़ फर्स्ट देन एवरीथिंग कम्स आफ्टरवर्ड्स। ऐं जॉब्स जे हवाले सां खोड़ सारा ऑप्शन्स मौजूदु आहिनि। ऐं तव्हांखे मिसाल इहो ॾियां, हाणे आउं जेकॾहिं पाकिस्तान में ई हुजां, हालांकि आउं हुते पेटारो में पढ़ाईंदो हुउसि, वन ऑफ द बेस्ट इंस्टीट्यूट फॉर दी स्कूलिंग। ऐं हिते जॾहिं आउं आयो आहियां, मुंहिंजो पंहिंजो छोकिरो जेको नंढो आहे 18 सालनि जो, उहो IT में यूनिवर्सिटी जे अञा ॿिए साल में आहे, त हुनखे फुल टाइम पंहिंजी फील्ड में जॉब मिली वई आहे। त दैट इज़ दी अचीवमेंट व्हाट वी गेट व्हेन वी कम हियर। उन खां अलावा जेके माण्हुनि खे परमानेंट रेजिडेंस वीज़ा हिते मिले थी, ज़ाहिर आहे उन्हनि खे मेडिकल फैसिलिटीज़ मिलनि थियूं, उन्हनि खे ॿारनि जूं फाइनेंशियल सपोर्ट मिले थी, ऐं यूनिवर्सिटीज़ में पंहिंजो पढ़ाई जेका आहे उहा इन हिसाब सां फ्री आहे त हुननि खे अॻुवाट पैसा कोन था ॾियणा पवनि। जीअं तव्हां सिटीज़न थियो था त तव्हांखे अप फ्रंट पैसा कोन था ॾियणा पवनि। जॾहिं तव्हां जॉब में इन थींदव त पोइ उहो टैक्सेशन सिस्टम जे थ्रू थोरा थोरा पैसा तव्हांजा कटींदा। ऐं बाक़ी वर्ल्ड क्लास कंट्री, साफ़ सुथरो ऐं सुठनि पैसनि वारो। जेकॾहिं एक्सपेंसिव आहे त कमाई बि ओतिरी आहे उन हिसाब सां, सभु माण्हू खे परेशानी कान्हे। ऐं झेड़ा झटा ऐं फॾा सिक्योरिटी जे हिसाब सां माण्हू सफ़ा महफ़ूज़ शहर में, मौसम जे हिसाब सां तमामु बहितरीनु मुल्क आहे। असां वटि एॾी घणी थधि कान थी पए, जो बर्फ़ कुझु माउंटेन्स में पए थी, अदरवाइज़ नॉर्मल मौसम आहे सियारे जे हिसाब सां बि, गर्मी जे हिसाब सां बि। सो इहो वॾो एडवांटेज आहे। ऐं ज़ाहिर एग्रीकल्चर घणी आहे हिते, कैटल जेको आहे रिढ में ढॻियुनि ते हिननि मुल्क खे एॾो आबाद करे छॾियो आहे, सॼो चमकाए छॾियो आहे, जो दुनिया जा माण्हू हिते अचनि था। सो सभु सहूलियतूं हिते आहिनि। इलाही वॾो मुल्क आहे ज़ाहिर एरिया जे हिसाब सां, ऐं आबादी तमामु घटि आहे। सो इन करे माण्हुनि जी हिननि खे ज़रूरत आहे, पर ज़ाहिर हर कंहिंखे अचिणो कोन ईंदा। ॾिसंदा त जेके माण्हू मुल्क जी इकोनॉमी खे फ़ाइदो पहुचाइनि
उन हिसाब सां इमिग्रेशन पॉलिसीज़ ठाहींदा आहिनि सभई मुल्क, चाहे उहो कैनेडा हुजे, न्यूज़ीलैंड हुजे, ऑस्ट्रेलिया हुजे, त उन मां माण्हू फ़ाइदो वठनि ऐं ही हिकिड़ी पंहिंजी इन्वेस्टमेंट सम्झी पैसा सीड़ाइनि। ही जेके 10-15 लख सीड़ाइनि था, हिननि खे घणा पिया लॻनि? जेकॾहिं तव्हां का बि जॉब कयो न, इहो 2 खां 3 महीननि जी तव्हांजी कमाई आहे, इन खां मथे ई कान्हे। 4 खां 5 हज़ार डॉलर तव्हां हिते कहिड़ो बि कमु कंदव त पैसा कढी ईंदव। तव्हांखे 15 लख जेके हींअर घणा पिया लॻनि, उहे तव्हां हिते अचण खां पोइ 3 महीननि जी कमाई खां मथे जी कोन्हे। जेकॾहिं पंहिंजी फील्ड में तव्हांखे जॉब नथी बि मिले, जिन खे असां पाकिस्तान में ऑड जॉब इन करे था चऊं पाकिस्तान में, जो उन्हनि खे पैसा कोन था मिलनि, उते उन्हनि खे उहा इज़त कान थी मिले। हिन मुआशरे में इज़त पैसे जे हिसाब सां त हले कान थी, माण्हू जे हिसाब सां थी हले। ऐं पैसा जेको आहे सो ईअं कोन्हे त सही ऑफिस में कमु थो करे त घणा पैसा थो कमाए ऐं मज़ूरी थो करे त घटि थो कमाए। हिते त उल्टो कमु आहे, मज़ूर खे वधीक पैसा था मिलनि। तव्हांखे प्लम्बर खे घुराए ॾिसो त रुॻो अचण जा घणा पैसा थो वठे, रुॻो चवंदो त $150 जस्ट कॉल फी, माना अची रुॻो चेक करिणो साहिबु, त उन जा एतिरा पैसा वठंदो। त चवण जो मक़सदु इहो आहे त इहे सभई जेके फ़ाइदा आहिनि, उन्हनि जे करे असांजे माण्हुनि खे फ़ाइदो वठणु खपे ऐं थोरी सुस्ती छॾीनि, आयल्स जो ख़ौफ़ दिमाग़ मां कढनि, हिकिड़ो चकर अटेम्प्ट ॾियनि, ॾिसनि त सही असां में दम केतिरो आहे, असां किथे बीठा आहियूं। ऐं पोइ जेकॾहिं पीटी एकेडमिक जो पाकिस्तान में सेंटर न आहे, उहो ऑनलाइन सॼो मटीरियल पियो आहे, ऑनलाइन क्लासिस बि हलनि था, उन्हनि जी जांच कनि ऐं दुबई वञनि, थोरो घुमी बि अचनि ऐं एग्ज़ाम बि ॾेई अचनि ऐं पॉइंट्स खणनि ऐं बिस्मिल्लाह करे बसि देरि न कनि। भले पाण ई अप्लाई कनि, हर भरो उन्हनि खे ज़रूरी न आहे कि एजेंट जे थ्रू वञनि या मूं वटि अचनि मूंखे पैसा ॾियनि। तव्हां पाण ई वञो, सॼी इंफॉर्मेशन पई आहे, जेकॾहिं हिमत अथव पाण अप्लाई कयो ऐं बसि देरि न कयो। सही सही। असुल छा आहे जो जेको आशिक या इसहाक आहे न, इन में मां हमेशह गड़बड़ कंदो आहियां, इन करे माज़रत। निज़ामणी दिलि ते न न वठनि, इहो निज़ामणी मूंखे सिराइकी अचे त मां सिराइकी में चवां, पर मूंखे नथी अचे, पर सिराइकी जेको आहे निज़ामणी इन ॻाल्हि खे दिलि ते न वठनि। जी जी इहो सवेर खाणी मूंखे चई पियो त आउं आशिक़ कोन आहियां, की चओ इसहाक, मुंहिंजो नालो तुंहिंजो भले इसहाक हुजे पर साईं तोखे सॼो सही आहे त आहीं तूं आशिक़, हा तंहिं करे सही। उहो आशिक़ ई सही आहे। आला सिकंदर मेमन, अॼु जो सेशन जेको आहे असांजो ऑस्ट्रेलिया जे बारे में आहे ऐं बाक़ी रही कैनेडा जे बारे में, उन जे बारे में शायदि दुनिया में कंहिं माण्हू एॾियूं वीडियो ठाहियूं हुजनि जेतिरियूं मूं ठाहियूं आहिनि। माना हज़ारनि जे तादाद में वीडियो, मुंहिंजे रुॻो वीडियो ब्लॉग ते वञी रुॻो तव्हां ॾिसंदो, रुॻो लिखो कैनेडा, ॾिसो केॾियूं वीडियोज़ उहो कैनेडा जूं निकिरी थो अचनि, उन में तफ़सील सां हर शइ ॾिनल आहे। ऐं उन खां अलावा हाउ टू बिकम अ डेंटिस्ट, हिकु अलॻि डेंटिस्ट जेका आहे हिते माई कैनेडा जे अंदरि, उनजो मां इंटरव्यू करे लॻायो आहे त जॾहिं तव्हां कैनेडा अचो त कीअं डेंटिस्ट जो प्रोफेशन में, उनजी बि अलॻि सां लॻियल आहे। इमिग्रेशन कीअं वठो, उनजी बि अलॻि सां वीडियोज़ काफ़ी ठहियल आहिनि। महिरबानी करे तव्हां रुॻो प्रोफाइल सर्च कयो न, अगरि तव्हांखे फेसबुक खे सही इस्तेमालु करणु अचे थो त कंहिं बि दोस्त जे प्रोफाइल में वञी करे, माना हुनजे वॉल ते वञी करे प्रोफाइल सर्च जो ऑप्शन हूंदो आहे, उन प्रोफाइल सर्च में वञी करे तव्हां का बि शइ लिखंदो न त उहा शइ निकिरी ईंदी। अगरि तव्हां मुंहिंजे प्रोफाइल सर्च में वञी लिखंदो कैनेडा इमिग्रेशन, वीडियोज़ निकिरी ईंदियूं, ऑस्ट्रेलिया इमिग्रेशन, वीडियोज़ निकिरी ईंदियूं। माना कुझु बि जेको बि तव्हांजे दिमाग़ में अचे थो न, उहो तव्हां मुंहिंजे प्रोफाइल ते वञी लिखंदो न, साईं असां मुबशिर निज़ामणी सां कई साल पुराणी वीडियो बि निकिरी ईंदी ऑस्ट्रेलिया इमिग्रेशन ते। साईं उहे साॻियूं ॻाल्हियूं इहे सदी पहिरीं कयूं, पर अनफॉर्चुनेटली अञा ताईं माण्हुनि उहे वीडियो ॾिसनि ई कोन था, ॿुधनि ई कोन था, सम्झनि ई कोन था। वरी सुवाल इहो था कनि त ज़ुलेखा मर्दो या माइयूं आइल्स कयूं या न कयूं। त हाणे ॻाल्हि इहा आहे त तव्हांखे हलण लाइ सॼा टूल्स जेके आहिनि उहे असां अवेलेबल करे ॾिना आहिनि। मुसीबत इहा आहे त हले केरु, उन शइ ते वधे केरु। इहो महिरबानी करे तव्हां वञी करे इन्हनि शयुनि खे ॾिसो। तव्हांखे माना स्पून फीडिंग कई वई आहे, माना ईअं न आहे त तव्हांखे रुॻो ईअं छॾे ॾिना आहिनि, असां स्पून फीडिंग जेको आहे न उहा कई आहे। हाणे जेके दोस्त लिखे, सरमद लिखे थो, हुन सरमद खे मां पहिरीं बि ॿुधायो, वरी बि ॿुधायां पियो, बाबा न्यू दरबेले पेज ते वञो, न्यू दरबेले पेज ते वञो, न्यू दरबेले पेज ते वञो। ॿुधायो हूंदा, शादी बि कबी आहे न, तॾहिं बि चवंदा क़बूल आहे क़बूल आहे, 3 दफ़ा ॿुधायो त न्यू दरबेले पेज ते वञो। उते वञी करे तव्हां रुॻो लिखंदो न त स्टूडेंट वीज़ा सॼो प्रोसीजर तव्हां ॾे अची वेंदो। कहिड़ियूं ऑस्ट्रेलिया जूं इमिग्रेशन, कहिड़ियूं ऑस्ट्रेलिया जूं जेके आहिनि स्कॉलरशिप्स अवेलेबल आहिनि, अंडर ग्रेजुएट में, ग्रेजुएट में, सभु न्यू दरबेले पेज ते पयूं अथव। काइंडली न्यू दरबेले पेज खे वञी लाइक कयो। मूंखे को ॾोकड़ कोन थो ॾिए फेसबुक उन शइ जा जेको मां हुते लॻायां थो। मूंखे दोस्त चवंदा आहिनि साईं तव्हां पंहिंजूं
YouTube ते वीडियोस अपलोड कयो मां इन करे अपलोड कंदो आहियां सुभाणे इहा ई क़ौम मूंखां इहो सुवाल न करे त मैक्स पंहिंजे वीडियोस जा बि पैसा थो कमाए त मां उहो कम बि कोन थो कयां मां सॼा फेसबुक ते मूंखे पको बि कोन थो अचे त मतां केरु मूं ते छो जो मां आई फील प्राउड टू वर्क फॉर माय नेशन मां मुफ़्त में जान ॾियण लाइ पंहिंजी क़ौम लाइ तयारु आहियां मां ॿियनि वांगुरु कोन आहियां त मां पैसा को तव्हां मां अर्न कयां जनरेट कयां त महिरबानी करे सभु मुफ़्त में मालूमात तव्हां वटि पई आहे तव्हांजो कमु इहो आहे त वञी करे इवन मुबशिर साहब जे वञी वाल ते ॾिसंदो न त उन जे इमिग्रेशन जे बारे में स्टूडेंट वीज़ा जे बारे में लाताद इंफॉर्मेशन तव्हांखे उते मिली तव्हां पाण बि सेशन कंदो आहे तव्हां उहे बि अटेंड हर शइ तव्हां लाइ रखी पई आहे तव्हां खां पुॼे ई कोन थो त हाणे दोस्तनि सुबुह जो 7 बजे साईं तव्हां सेशन छो रखियो बस टाइम ई अवेलेबल हुयो हाणे जे तव्हांखे शौक़ु आहे त तव्हां उथी करे ॾिसो न ज़िंदगी तव्हांखे ठाहिणी आहे असांखे थोरी ठाहिणी आहे ज़िंदगी तव्हांखे ठाहिणी आहे तव्हांखे हाणे 7 सवेल था लॻनि माना असां पंहिंजूं निंड्रूं फिटायूं था रातिनि जा 2 थी था वञनि हिते सेशन कयूं था पर तव्हां सुबुह जो 7 बजे कोन था उथी सघो त हाणे चवण जो मतिलबु इहो आहे सॼियुनि ॻाल्हियुनि खे नतीजो था कयूं त मुबशिर निज़ामानी साहब सां तव्हां राब्ते में रहो अगरि तव्हांखे ऑस्ट्रेलिया जी इमिग्रेशन खपे त उनजे लाइ सभ खां पहिरीं तव्हां असेसमेंट कराइणो पंहिंजी डिग्रीअ जी पंहिंजे जेको एक्सपीरियंस जी जॾहिं असेसमेंट तव्हांजी थी वञे उन खां पोइ तव्हांखे IELTS करिणो आहे IELTS लाइ इमिग्रेशन लाइ ज़रूरी आहे त मिनिमम जेको थ्रेशोल्ड आहे उहो 7 आहे 7 अची वञे त बहितर आहे न 6 खां वठी 7 जे विच में तव्हांजो जॾहिं इहे 2 शयूं तव्हां वटि अची वञनि उन खां पोइ तव्हां लुक कयो त तव्हांजो प्रोफेशन आहे अवेलेबल जेको आहे यंग प्रोवेंशन नामीनी प्रोग्राम में आहे जे आहे त या त तव्हां मुबशिर साहब सां कॉन्टेक्ट करे पंहिंजो केस फाइल कयो या तव्हां डायरेक्टली पाण केस फाइल कयो पर तव्हांखे 2 शयूं करणियूं पवंदियूं हिकिड़ी असेसमेंट हिकिड़ी IELTS इहे करे ऐं 45 ॾींहंनि खां पोइ ई तव्हां इमिग्रेशन अप्लाई करे सघो था मां सही चयो मुबशिर साईं जी 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 बिल्कुलु 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 सही बिल्कुलु हाणे हर सरमद भलो जेको तव्हांखे चई पियो शायदि मुंहिंजे ख्याल में मैट्रिक खां पुछण पियो चाहे मैट्रिक खां पोइ कीअं वीज़ा अप्लाई थींदी हाणे सरमद तूं ख़बर नाहे पाण नंढड़ो आहीं वॾड़ो आहीं जेको बि आहीं त तव्हां मूंसां राब्तो कयो info.greenleafmigration@gmail.com या हिन ते पंहिंजो WhatsApp नंबर बि रखां थो और महिरबानी करे WhatsApp नंबर ते मूंखे टेक्स्ट कजो पाकिस्तानी टाइम मुताबिक़ सुबुह जो 6 खां वठी मंझंदि जो 1 बजे ताईं उन खां पोइ न आउं जवाबु ॾींदुसि न आउं कॉल खणंदुसि मंडे टू फ्राइडे पाकिस्तानी 6 खां वठी सुबुह जो 6 खां 1 वॻे ताईं ऑफिस में हूंदो आहियां उन विच में तव्हां मूंखे टेक्स्ट कयो या सवाल कयो थी जे आउं अवेलेबल हूंदुसि त कॉल बि खणी वठंदुसि अदरवाइज़ तव्हां मूंसां राब्तो कयो तव्हांखे ॿुधाईंदुसि छा करिणो आहे त तव्हां काइंडली साईं इहो नंबर पंहिंजो ऐं ईमेल एड्रेस ऐं पंहिंजी जेका तव्हांजी अगरि वेबसाइट ठहियल आहे कंपनी जी उहा बि कमेंट्स में हेठां रखी छॾिजो त जीअं बसि दोस्त ईमेल लिखां थो वेबसाइट अञा जेका ठहियल हुई फ़िलहालु डाउन थी पई आहे उहा इनशाला मथे हफ़्ते ताईं अची वेंदी वरी सम्झो सही आहे ॿियो कुझु वेंदे कुझु ॿुधाइणु चाहियो अगरि का सर हीअ लिखी वठां पंहिंजो नंबर अची वियो तव्हांजो नंबर greenleafmigrant@gmail.com त साईं जो नंबर तव्हां अवेलेबल जी आहे सर नंबर ॾिनो आहे पंहिंजो WhatsApp जो ऐं ईमेल जो ऐं बाक़ी इहा साॻी ॻाल्हि त महिरबानी करे मूंखां जेकॾहिं फेसबुक में तव्हां पुछंदव हिकिड़ो माण्हू अची मैसेज करे त साईं प्रोसीजर छा आहे त हाणे जा सॼे हिकिड़े माण्हू खे वेही सॼो तफ़सील सां जवाबु ॿुधायां त पोइ 24 कलाक आउं फेसबुक ते वेठो हूंदुसि बाक़ी को कमु कोन थींदो जे तव्हां सीरियस आहियो पंहिंजी ईमेल मोकिलियो तव्हांखे फ्री में असेसमेंट करे ऐं फीडबैक ॾियां थो जो भाई ही रिक्वायरमेंट आहे न तूं एलिजिबल आहीं या कोन आहीं जे आहीं त तोखे हेतिरो एक्सपीरियंस खपंदो सॉरी हेतिरो IELTS स्कोर खपंदो हाणे उन खां पोइ वरी साॻिया सवाल करणु ज़ाहिर मूं वटि बि एॾो टाइम कोन्हे जो हर कंहिंखे इंडिविजुअली जवाबु फेसबुक ते ॾियां बहितर इहो आहे त तव्हां पंहिंजी CV मूं वटि मोकिलियो पंहिंजी डेट ऑफ बर्थ सां गॾु जेकॾहिं IELTS जो स्कोर कयल अथव त उहो स्कोर बि मोकिलियो जे न कयल अथव त जवाब में आउं तव्हांखे इहो ॿुधाईंदुसि तव्हांखे केतिरो IELTS जो स्कोर खपे उन खां पोइ हाणे साईं डॉक्यूमेंट्स कहिड़ा खपंदा एक्सपीरियंस सर्टिफिकेट कीअं ठहंदो उन में छा लिखिबो इहो आउं सिर्फ़ु उन्हनि खे ॿुधाईंदुसि जेके सीरियसली मूंसां कॉन्टेक्ट कंदा एग्रीमेंट साइन कंदा छाकाणि त आउं कमु कयां थो हिते मैं तव्हांखे शुरू में ॿुधायो त महाराज जे अंडर उन जी कोड ऑफ कंडक्ट में असांखे सख़्ती सां हिदायतूं थियल आहिनि त कीप बिज़नेस एज़ अ बिज़नेस so the person you are dealing with he is your client regardless how close you are with him treat him as a client
त उनजी सॼी डॉक्यूमेंटेशन असांखे करणी पए थी ऐं मारा जेका असांजी ऑडिट केॾी महिल बि करे सघे थी उहे सभु शयूं इहे ॾिसंदी मुज़ाहिरा 20-25 लख रुपया ख़र्च करे ही कोर्स कयो आहे हर साल 5-6 लख ऐं रजिस्ट्रेशन ते ख़र्च थो कयां त आउं कोन चाहींदुसि त मुंहिंजी रजिस्ट्रेशन इन जे करे वञे बाक़ी जेका जनरल इंफॉर्मेशन आहे इवन इंक्लूडिंग फीडबैक उहा आउं फ्री में ॾींदो रहंदुसि ऐं जेकॾहिं तव्हां सीरियस आहियो त तव्हां यकीनन वञी आइल्स कंदव जीअं मिसाल तौरु इंजीनियर्स जेके अचनि था उन्हनि खे चवंदा बाबा पहिरीं वञी तूं आइल्स कर छाकाणि त उन खां सवाइ कुझु कोन थींदो उन खां सवाइ स्किल असेसमेंट एप्लीकेशन ई कान विझी सघिजे त पोइ आउं पैसा छो वठां या तूं ॿिए खे पैसा छो ॾी जॾहिं तुंहिंजो कमु अॻिते वधी कोन सघे त महिरबानी करे रुगो इहो कर जेकॾहिं सीरियस आहिनि त इन ते संजीदगी सां ॾिसनि ऐं आइल्स जो ख़ौफ़ दिलि मां कढनि ऐं हिकिड़ो चकर वेही ॾिसनि ऐं उनजी तयारी कनि त घणियूं शयूं उन्हनि खे तव्हांजे वॉल तां बि मिली वेंदियूं मुंहिंजे वॉल तां बि मिली वेंदियूं खोड़ सारा फेसबुक पेजिस आहिनि उते बि मिली वेंदियूं सही ॻाल्हि आहे ऐं ॿी ॻाल्हि इहो त दोस्तो हिकिड़ो सुवाल मूं ॾे ईंदो आहे माना दोस्त मूंखे चवंदा आहिनि साईं हे फलाणो कंसल्टेंट तूं मूंखे चयो त मुंहिंजी कान थी इमिग्रेशन थी सघे हे फलाणो कंसल्टेंट चए थो मुंहिंजी इमिग्रेशन थी दादा जेको फलाणो कंसल्टेंट तव्हांखे चए थो न उहो सिर्फ़ु इन करे चए त तव्हां हुन क्लाइंट जो त उहो तव्हांखां फी वठे ऐं पोइ तव्हांखे रुलाए जीअं मुबशिर साहिबु चयो त आईएल्स जे बग़ैर मां तव्हांजो केस ई कोन खणंदुमि तव्हांजो थींदो ई कोन त मां तव्हांजो केस छो खणां पर जेके नन प्रोफेशनल या जेके जुगाड़ी कंसल्टेंट हूंदा आहिनि उहे चवंदा बाबा अची वञे माना बस में जॻहि हुजे न हुजे पर सीट तोखे ॾींदुमि पोइ तव्हां भले बीही वञो त इहो कमु ईअं कोन थींदो IELTS या पीटी अगरि ऑस्ट्रेलिया जी ॻाल्हि कयूं त IELTS या पीटीई या टोफिल इहे लाज़मी आहिनि ऐं बार बार चयो थो वञे त जेके दोस्त नथा कनि पिया उन्हनि कॾहिं IELTS ॾिठी न आहे उन्हनि कॾहिं उहो शौक़ सां कमु कयो ई न आहे बेदिलीअ सां कमु कंदो त ज़ाहिरी ॻाल्हि आहे उनजी रिज़ल्ट बि बेदिली ईंदी न अगरि तव्हां उन में पंहिंजो दिलि लॻाईंदो रत सत लॻाईंदो त कहिड़ी शइ ॾुखी आहे ॾुखी त इंजीनियरिंग करण बि हुई असां लाइ पर करे वियासीं न ॾुखी त नौकिरी करण बि हुई त उहा बि करे वियासीं त IELTS कहिड़ी पल आहे त उहो तव्हां आराम सां IELTS करे सघो था बाक़ी रही ॿियनि जुगाड़ी कंसल्टेंट्स जी तव्हां हुनखे पैसनि ॾियण जे बग़ैर अगरि तव्हांजी IELTS न आहे तव्हांजी असेसमेंट न आहे तव्हांजी इमिग्रेशन नथी थी सघे त उन्हनि खे पैसा ॾियण खां पहिरीं तव्हां असेसमेंट बि करायो IELTS बि करायो पोइ तव्हां जहिड़ो बि कंसल्टेंट्स चाहियो तव्हां उहो चूज़ कयो या तव्हां पाण करणु चाहियो था पाण कयो पर पंहिंजा पैसा जुगाड़ी कंसल्टेंट वटि न जेको आहे तव्हां फसायो साईं मुबशिर पंहिंजो आहे मां जीअं चयुमि त साईं वटि अगरि तव्हां वेंदो त साईं खे पकड़णु मुंहिंजे लाइ आसान आहे साईं तव्हां चयो हीअं जेको आहे तव्हां न कमु करायो आहे त साईं खे पकड़णु आसान आहे बनस्बत कंहिं ॿिए माण्हू खे त पोइ अगरि तव्हांखे पैसा ई जे विञाइणा आहिनि पाण कंहिं कंसल्टेंट ॾियणा आहिनि त पोइ उहो पंहिंजे खे छो न ॾिजे चवंदा न पंहिंजो त वरी बि जेको आहे मारे करे पराए खे छा कंदासीं के पठाण खे पठाण जी दुकान आहे ज़माने में आहे तो साईं को वेंदे वेंदे अगरि ॿियो कुझु चवणु चाहियो त बाया बस सर हाणे जंहिंखे बि राब्तो करणो हुजे ऐं इमिग्रेशन जे बारे में इंट्रेस्टेड हुजे मुंहिंजी ईमेल बि हिन में ॾिनल आहे मुंहिंजो व्हाट्सएप बि ॾिनल आहे बसि महिरबानी रुगो इहा कजो व्हाट्सएप ते जेके टाइम ॿुधाया आहिनि मंडे टू फ्राइडे 6 AM to 1 PM पाकिस्तान टाइम इन विच में राब्तो कंदव त मोस्ट प्रोबेबली तव्हां मूंसां ॻाल्हाए बि सघो था ऐं तव्हांखे फ़ोन बि अटेंड करे सघां थो या व्हाट्सएप ते मैसेज जो फौरन जवाबु ॾेई सघां थो बाक़ी जेकॾहिं इन टाइम खां अलावा मूंसां राब्तो कंदव त पोइ हाणे तव्हांजा भाग जेॾी महिल मूंखे टाइम मिलियो आहे उन हिसाब सां जवाबु ॾींदुसि ऐं असेस कराइणु चाहियो था त महिरबानी करे पंहिंजी CV डेट ऑफ बर्थ सां गॾु मूंखे मोकिले ॾियो विदिन 3 वर्किंग डेज़ इनशाला आई विल गेट बैक टू यू तव्हांखे फीडबैक ॾींदुसि उन जा को पैसा चार्ज कोन कंदुसि मुफ़्त में तव्हांखे ॿुधाईंदुसि तव्हां एलिजिबल आहियो कोन आहियो जे आहियो त तव्हांखे छा छा खपे ऐं उन खां पोइ डिसीजन वठणु ज़ाहिर तव्हांजो कमु आहे बाक़ी उन खां पोइ अॻिते वरी जेकॾहिं तव्हां मूंखां 10 सुवाल ॿिया पुछा त उनजो जवाबु इहो हूंदो जो वापसी में आउं तव्हांखे रुगो एग्रीमेंट लेटर मोकिलींदुसि त बाबा हीअ पैसा जमा करा ऐं हीअ एग्रीमेंट लेटर साइन कर इफ यू आर इंटरेस्टेड न ठीकु त माना तव्हां सीरियस न आहियो सही थैंक यू सो मच साईं तव्हांजो अॼु संडे जो जेको आहे टाइम सां साईं वरितो वॾी महिरबानी उमेद कयूं था त इन सेशन मां लाभ हासिल कंदा तव्हांजी वॾी महिरबानी मुबशिर साईं थैंक यू सो मच ओके साईं थैंक यू वेरी मच साईं दादा मुबशिर साहब तव्हांखे पंहिंजो व्हाट्सएप नंबर बि ॾिनो पंहिंजी ईमेल बि ॾिनी आहे हाणे अॻिते फर्दर तव्हां हुननि सां सवाल पुछी सघो था कैनेडा जी असेसमेंट अलॻि आहे ऑस्ट्रेलिया जी असेसमेंट अलॻि आहे ॿिन्ही जी अलॻि अलॻि असेसमेंट आहे अगरि तव्हां कैनेडा लाइ अप्लाई कंदो त कैनेडा जी असेसमेंट उहा ऑस्ट्रेलिया में कमु न ईंदी अगरि ऑस्ट्रेलिया जी अप्लाई कंदो त उहा वरी कैनेडा में कमु न ईंदी ॿिन्ही लाइ अलॻि अलॻि असेसमेंट आहे चवण जो मक़सदु ईंदो आहे वेंदे वेंदे मां इहो चवंदुमि त तक़रीबन हर टॉपिक ते लाइव सेशन्स या नंढड़ियूं नंढड़ियूं वीडियोस ठाहे करे मां छॾियूं आहिनि उहे या न्यू दरबेलो पेज ते लॻियूं पयूं अथव या मुंहिंजे वॉल ते लॻी पयूं अथव
दुनिया जी एजुकेशन जे बारे में, दुनिया सॼीअ जी इमिग्रेशन जे बारे में, नौकिरी कीअं ॻोल्हिजे उन जे बारे में, इमिग्रेशन कीअं वठिजे उन जे बारे में, इंटरव्यू प्रिपरेशन कीअं कजे उन जे बारे में, CV रिज़्यूमे कीअं ठाहिजे उन जे बारे, सभिनि जे बारे में मुफ़सिल वीडियोज़ ठाहे करे लॻायूं वियूं आहिनि। हाणे जे अगरि तव्हां उहे ॾिसी करे उन मां लाभ नथा हासिलु कयो त इन में मुंहिंजो को फॉल्ट न आहे। मां नियत सां पंहिंजी ईमानदारीअ सां पंहिंजी क़ौम खे उहे शयूं ॿुधायूं आहिनि जेके अॼु उनखे फ़ाइदो ॾींदियूं ऐं जेके सुभाणे जेके फ़ाइदो ॾींदियूं। 7500 साल पुराणी तारीख़ दोहराई कान्हे का, पर अॻियां असांखे कहिड़नि कहिड़नि महाज़नि ते विहणो आहे उन जे बारे में आगाही तव्हांखे ॾिनी आहे। तव्हांखे सम्झ में अचे थी त उहा आगाही तव्हां पाण ते अप्लाई कयो ऐं पंहिंजो तव्हां पाण खे तरक़ी ॾींदो, मूंखे को फ़ाइदो या नुक़सानु कोन ॾींदो। सो महिरबानी करे न्यू दरबेले पेज खे बि ॾिसंदा रहो, उन ते मां मुसलसिल स्कॉलरशिप्स अपडेट कंदो रहां थो जेके बि अचनि थियूं पियूं। दुनिया जी का अहिड़ी स्कॉलरशिप न आहे जेका न्यू दरबेलो पेज ते न हुजे। मूंखे जेको ॾुख थिए थो बार बार उहो इहो थो थिए त तव्हां मश्किरनि जे पेजनि ते मुतवातिर वञो था, पर जिते तव्हांजी ज़िंदगी ठहे थी उहो पेज तव्हां नथा न पाण था ॾिसो न कंहिं ॿिए खे था चओ त बाबा उहो पेज वञी ॾिसे। त इन सां ई तव्हांजी सिंध ऐं सिंधी दुश्मनी हितां ई ज़ाहिर थी वञे त न तव्हां पाण था अॻिते वधणु चाहियो न कंहिं ॿिए खे था चओ त बाबा न्यू दरबेलो पेज वञी ॾिस। माना हैरत जहिड़ी ॻाल्हि आहे, होॾां चयो त सिंधी क़ौम जी केरु मदद नथो करे, पर अगरि केरु करणु चाहे थो त तव्हां पाण ई उन जी मदद में रोड़ा अटकायो था। पोइ वरी रड़ियूं कयो था त हाय घोड़ा या हुसैन असां सां ज़ुल्म थी वियो, असांजी केरु मदद ई कोन थो करे। हर शइ उते रखी पई आहे पर कंहिं न पाण था ॾिसो न कंहिं ॿिए खे था ॾेखारियो। सो हाणे इन खां वधीक ॿियो मां कुझु कोन थो चई सघां। हर को पंहिंजी गिरेबान में पाण ॾिसे त हो छा थो करे पियो। सो महिरबानी करे उन पेज खे तव्हां ॾिसो। तव्हां मां त लॻायां थो स्कॉलरशिप्स, पर मूंखां जेके मिस थी थियूं वञनि काइंडली तव्हां ॻोल्हे करे तव्हां बि लॻायो। इहो तव्हां पंहिंजे इहो सदका जारी आहे। अगरि कंहिं हिकिड़े स्टूडेंट जी असां मदद करे छॾीसीं, कंहिं हिकिड़े माण्हूअ जी असां मदद करे छॾीसीं, उहो कंहिं मंज़िल ते पुॼी वियो, थी सघे थो उहो कंहिं ॿिए माण्हूअ खे मंज़िल ते पुॼाए। मुंहिंजी फिलासफ़ी सॼी ज़िंदगी जी इहा रही आहे। मां हिकिड़े माण्हू जी ज़िंदगी बदिलाइण लाइ कमु शुरू कयो, अल्हम्दुलिल्लाह देयर आर सो मेनी वी डिड इट टुगेदर। त असां गॾिजी करे अञा बि हज़ारनि लखनि सिंधियुनि जी ज़िंदगी बदिलाए सघूं था। नियत रुॻो इन अमल जी आहे त असांखे पंहिंजी क़ौम सां सिंसियर थियणो पवंदो। महिरबानी करे अचो ऐं इन्हनि पेजिस खे तव्हां पाण बि लाइक कयो ऐं ॿियनि खे बि चओ त इन्हनि पेजिस ते लाइक कनि, इन्हनि लाइ कमु कयो, पंहिंजनि माण्हुनि लाइ कमु कयो। छो त तव्हां मरी वेंदो पर तव्हांजो कमु हमेशह ज़िंदा रहंदो। अगरि तव्हां चाहियो था त तारीख़ में ज़िंदा रहणु त पंहिंजनि माण्हुनि लाइ कमु करणु सिखो, उन्हनि सां मोहबत करणु सिखो, त तव्हां बि जीअंदो, सिंध बि जीअंदी ऐं सिंधी माण्हू बि जीअंदा। इन सां गॾु मूंखे इजाज़त ॾींदा मुबशर साईं। लख लाइक तव्हांजा जो तव्हां अॼु असांखे टाइम ॾिनो ऐं उन्हनि दोस्तनि जा जिन हिन सेशन खे ॿुधो। का कमी पेशी रही हुजे त उन लाइ पेशगी माज़रत आहे। सिंध सलामत, साथ सलामत।